अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। लोक विश्व कमेटी ऑफ पाकिस्तान आर्ट्स काउंसिल कराची पारां नंढे खंडरी अज़ीम सियासतदान तालीमदान बैरिस्टर गुलाम खान बुरगड़ी की याद में शानदार प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जंहिंमें सिंध के नामियारे अदीबन प्रोफेसर एजाज़ अहमद कुरैशी, मदद अली सिंधी, डॉक्टर अज़ीज़ लिगारी, मुतईन बुरगड़ी, नाज़िर महमूद, ज़फ़र जूनेजो ऐं ॿियनि दानिशवरनि ख़िताब कयो। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त रईस गुलाम खान बुरगड़ी वॾे कदकार जी शख़्सियत हो। विरहाङे खां जिन थोरनि सिंधी सियासतदान सियासत के मैदान में पाण मञरायो, रईस गुलाम खान बुरगड़ी उन्हनि मां हिकु। रईस गुलाम बुरगड़ी उन दौर में जॾहिं वसीलनि जी अणाहठ हुई त बैरिस्टर गुलाम बुरगड़ी पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं इन प्रोग्राम जी शुरूआत शाह जी वाई ऐं अयाज़ जो गीत उन लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे दोस्त नासिर सुमरो खे त पाण अचनि ऐं शाह जे वाई सां इन प्रोग्राम जी शुरूआत कनि। हाणा तोले विछाया ॿियो वर मूं न वणे, हंध विहाणा तोले विछाया ॿियो वर मूं न वणे, बाहि ॾिया हिन भंभोर खेला, बाहि ॾिया हिन भंभोर खे मुंहिंजा पोया ना उड़यनि, आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठियूं पिया वञनि, आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठियूं पिया वञनि। उठ कतारे हले आला लॾियो लस था वञनि, उठ कतारे हले आला लॾियो लस था वञनि, निकिरिया निहारे आ पोयां सरतियूं सजड़ा कने, वायल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठियूं पिया वञनि, लोक सुतो हो निंड्रूं करेला, लोक सुतो निंड्रूं करेला, मुंहं ते मचड़ा बरने, अदियूं शाह लतीफ़ चेला, लालो लाल लतीफ़ चए मुझे अखिड़ने ओ जागियो, आयल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठियूं पिया वञनि, जी जल मां मुंहिंजे दिल जो दोस्त वठियूं पिया वञनि। ऐं भेनरूं, जीअं सिंधी ॿोली तमामु वॾे सियासतदान, क़ौमी मुफ़क्किर ऐं सिंध दोस्त, वतन दोस्त माण्हूअ जी यादि में हिते अची गॾिजिया आहियूं। अॼु रईस गुलाम बुरगड़ीअ जो 150 साला सालगिरह आहे ऐं 7 जुलाई 1876 में पाण डेंगाण में जनम वरितई, ऐं पोइ ॾिसो त हुन माण्हूअ कीअं हिकु वॾी तरक़ी कई सियासत में। ॿुधाइण लाइ हिते तमामु घणा दोस्त आहिनि, ज़फ़र जुड़ियो साहबु आहे, आमिर मुग़ैरी साहबु आहे, नाज़िर साहबु आहे, मां फ़क़ति मुख़्तसिर ॿ टे ॻाल्हियूं कंदुसि। त उतां हू निकितो आहे, यकीनन रईस वली मोहम्मद ख़ान जो फर्ज़ंद हो। डेंगाण शहर, डेंगाण ॻोठु आहे, नंढिड़ो ॻोठु आहे। अॼु बि तव्हां वेंदव त माण्हुनि खां पुछंदव त रस्तो बि हुनजो कचो आहे। डेंगाण में आऊं 1994 में यूसुफ टालपुर सां गॾु बख़्तावर मोहतरमा जी अख़बार हूंदी हुई, त उनजे आऊं
गॾु विधोसांसि हिकु दफ़ो मोटियसि त मूं चयो छो न ढेंगाण वञूं। इहा 94 जी ॻाल्हि आहे। पुछाऊं कंदा कंदा कचो हुजे रस्तो, धूड़ में वञी पहुतासीं। जीअं ई पहुतासीं हिकिड़ी शानदार हवेली मुंहिंजे नज़र में अची। उहा साॻी अहिड़ी हवेली हुई जेका हैदराबाद में जेल रोड ते बि हुई ऐं सदर में चांदनी सिनेमा जे पोयां। असां पहुतासीं, तव्हां यकीन कंदो त उहा जेका हवेली साईं जेका आहे सा गर्ल्स स्कूल लाइ मख़सूस कई हुई उन्हनि खे ॾियण लाइ। ऐं उन वक़्तु 350 एकड़ ज़मीन एजुकेशन खाते जे हवाले कई हुयूं त इहो स्कूल लाइ हुजे। उन स्कूल में ऐं स्कूल त उन खजी चुको हो, पर जॾहिं आउं उन हवेली में पहुतुसि, दरवाज़ा खुलिया पिया हुआ, दरियूं उन अंदरि एॾी बहितरीनु जेके आहिनि से पेंटिंग्स, अंदरि घोड़ा ऐं गॾ ॿ टे ॿधा पिया हुआ। ॾाढो ॾुख थियो ऐं माण्हू महसूसु कयो त हंधि उहे माॻ, पर जतन पसां जूअ में। वरी मूं चयो रईस साहिब जी क़बर ते वञूं त हिकिड़े नंढड़े कमरे में पंहिंजे वालिद साहिबु रईस वली मोहम्मद ख़ान भुर्गी जे पासे में हिकिड़ी क़बर जो कतबो बि टुटल हो। एॾो अफ़सोस थियो, फोटोग्राफी बि कईसीं। ऐं पोइ मूं साईं इमदाद मोहम्मद शाह साईं जेम्स जे पुट खे ॿुधायो त साईं हीअ त ॾाढी हालत ख़राबु आहे। पोइ साईं इमदाद मोहम्मद शाह पाण माण्हू मोकिले रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान जी उहा क़बर बि ठाराई ऐं कतबो बि ठारायो। पंहिंजनि हीरो सां असांजा कहिड़ा वर्ताव आहिनि। ऐं वरी ॿी बि हिकिड़ी तव्हांखे अहम ॻाल्हि ॿुधायांव। आमिर साहिबु वेठो आहे, सर ग़ुलाम हसन हिदायतुल्लाह जी सीट जेका हुई उहा ज़मींदार जी सीट लाइ उन वटि ज़मीन कोन हुई। उन वक़्तु रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान पंहिंजी 300 एकड़ ज़मीन हुनखे मुफ़्त लिखी ॾिनी। अॼु उहा ज़मीन कंहिं ॿियनि खे करोड़ में विकी आहे हुनजे पोयरनि। इहो हो रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान। हुन माण्हूअ असेंबली में जेकी कुझु ॻाल्हायो उहो तव्हांखे आमिर ॿुधाईंदो, ऐं रिपीटेशन नथो करणु चाहियां। छेड़ थींदी हुई सिंध में जागीरदार निज़ाम में। हुन माण्हू हुते इंक्वायरी कमेटी मुक़ररु कई ऐं तकड़ियूं करे उहा छेड़ ख़तमु कई। अॼु ॾींहं थी उहा ख़तमु आहे। ऐं वॾी ॻाल्हि त हू क़ौमी सोच जो माण्हू हो। तव्हां जॾहिं हैदराबाद खां वेंदो ढेंगाण वञण लाइ त पहिरीं स्टेशन अचे शादी पली जी स्टेशन। उते राति जो रहियल हो, मींहुं पिए पियो। ॾिसो न, अजीब हिकिड़ी मुमासिलत आहे त को अंग्रेज़ ऑफिसर आयो, हिन खां ख़ाली करायूं। इहा मूंखे हुनजे पुटु साईं ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान भुर्गी बि ॻाल्हि कई हुई। हिन खां ख़ाली करायूं। हिन महसूसु कयो त हाणे हीअ जेका आहे हिन मुल्क में ब्रिटिशर सां जेसीं ताईं मुक़ाबिलो न कबो तेसीं अॻिते न हली सघंदासीं। हुन यकदमि कांग्रेस सां पंहिंजो तालुक़ु रखियो ऐं डिसंबर 1913 में जेका ऑल इंडिया कांग्रेस जो 13हों इजलास थियो आहे त हुनजे जेका मरहबा कमेटी, वेलकम कमेटी में बि फोटूअ में रईस ग़ुलाम मोहम्मद वेठो आहे, हरचंद राय विशनदास वेठो आहे, अब्दुर्रहमान बैरिस्टर वेठो आहे, ॿियो हिकिड़ो M.A. हाफ़िज़ अलामा आयकाली जो जेको मासात हो पोइ कलेक्टर थियो, इहे वेठा आहिनि। सिंध में सियासी सरगर्मियूं शुरू करण वारो हीउ माण्हू, क़ौमी तहरीक शुरू करण वारो हिन क़ौमी जेके बि माण्हू हुआ तिन खे ॿुधाई त असांखे चवंदो त जेसीं ताईं सिंध बम्बई सां गॾियल आहे तेसीं ताईं सिंध तरक़ी न कंदी। साईं जेम्स त पंहिंजे किताब में लिखियो आहे त हिकु दफ़ो पंहिंजा हारी कोली हुआ, हुनखे चई त अदा ताईं मुंहिंजा भाउर आयो, अचो मूंसां मुंहिंजे गिलास में पाणी। इहो रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान हो। ऐं उमिरि घणी, 44 साल उमिरि। ओदा ॾिसो, पहिरियों सिंधी मुस्लमान आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं रईस ग़ुलाम मोहम्मद जेके ऑल इंडिया कांग्रेस जा प्रेसिडेंट थिया। 1923 में लखनऊ इजलास में जेका तक़रीर कई अथसि 40 पेजनि जी, उहा बि तमामु ज़बरदस्त आहे। कांग्रेस जो 1917 में डिप्टी जनरल सेक्रेटरी एनी बेसेंट सां गॾु। हुन माण्हू जी सोच त ॾिसो, ऑल इंडिया ख़िलाफ़त कमेटी जो चेयरमैन ऐं एॾो वॾो माण्हू, पर हुन जेका हमेशह तालुक़ु पाण सां रखियो। हैदराबाद में तव्हां यकीन कंदो त अॼु उहे बंगला आहिनि ई कोन जेके ठारायूं। हिकिड़ो भुर्गड़ी हाउस जिते हींअर भुर्गड़ी फ्लैट्स आहिनि ऐं पासे में सिनेमा हुई कैपरी सिनेमा, उहा हाणे आयल आहे कोन्हे। उहो बंगलो ॿिन्ही भाउरनि जो। रईस साहिब खे 2 पुट हुआ, हिकिड़ो ग़ुलाम रसूल ख़ान भुर्गड़ी ऐं ॿियो ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान। ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान सियासी तौर ते तमामु वॾो सुजाॻ,
उन खां पहिरीं रईस ग़ुलाम रसूल ख़ान बि MP हो। हैदराबाद में संदसि आउं हुनखे रिहां, आउं पाण हैदराबादी आहियां। पंहिंजो ज़फ़र साहिबु, हुनजी ज़ाल जो नालो हो बेगम मजीदा बुरगड़ी, लाहौर जी हुई पर हिकिड़ी प्रोग्रेसिव माई हुई। जॾहिं फैज़ अहमद फैज़ वारा पिंडी कॉन्स्पिरेसी केस में हैदराबाद में बंदि हुआ त मजीदा बुरगड़ी न हुननि खे फ़क़ति मानी पहुचाईंदी हुई, हिन में पाण तो फैज़ सली में मेरे दरीचे में लिखे त अॼु असांखे बेगम मजीदा बुरगड़ी प्रोजेक्ट मोकिलियो, असां गॾु वेही फिल्म ॾिठी आहे। हाणे इहा हिकिड़ो मर्कज़ हो बुरगड़ी हाउस, जंहिंमें अवामी तहरीक बि उते ठही, साल साईं जेम्स जूं सालगिरहूं बि थियूं, ऐं हिकिड़ो तारीख़ी बंगलो हो विकामजी जो उते हाणे फ्लैट्स आहिनि। ॿियो हुनजो बंगलो, हुनजो ॿियो भाउ हो रईस जान मोहम्मद बुरगड़ी, उहो असेंबली जो मेंबर हो बम्बई काउंसिल जो। उहो बंगलो जेको चांदनी सिनेमा जे पोयां हाणे उहो बि ॾेई वियो, हाणे उहो मौजूदु कोन्हे। हिकिड़ी हवेली जेका आहे इहा डेंगाण में मौजूदु आहे। अॼु हिते आऊं सकावत खाते खां मुतालबो कंदुसि, मां केॾी कोशिशि कई आहे इन बंगले जी खे मरम्मत थिए ऐं महफ़ूज़ कयो वञे, छाकाणि त हेॾो वॾो माण्हू हुनजो बंगलो बर्बादु पियो थिए, इहो बंगलो वरी ठाहिरायो वञे। इन लाइ मूंखे जेका बि कोशिशि करणी पवंदी आउं कंदुसि। डेंगाण में अव्हांखे ॿुधाए छॾियां त अॼु जेका 50,000 एकड़ ज़मीन जो मालिक हुआ बुरगड़ी साहब आहिनि, अॼु हुननि वटि हिकिड़ो एकड़ बि ज़मीन कोन्हे। रईस ख़ैर मोहम्मद ख़ान बुरगड़ी जो वालिद बि हुन ग़ुलाम रसूल ख़ान वटि कमदार हो, इहा ज़मीन बि उन्हनि जी हुई। ठीकु आहे, हुननि वरी इहा महिरबानी कई जो जैमसाबाद जो नालो बदिलाए कोट ग़ुलाम अहमद रखियूं। ग़ुलाम अहमद लगारी जी ज़िंदगीअ ते आख़िरी ॻाल्हि करियां, हाशिम लगारी साहिब जो पुटु वेठो आहे निसार साहिबु, हुन जेका महिनत करे उन ज़िंदगीअ ते किताबु लिखियो आहे। ज़फ़र साहिबु तारीख़ी सियासी शख़्सियतुनि ते किताब लिखण जो रवाजी कोन्हे। हुन माण्हू जेका महिनत कई आहे, जेको हुन मां मूंखे यादि आख़िरी दफ़ो हैदराबाद में को फंक्शन हो, मुंहिंजो बसि हुजे हिननि जाहिर वाइस चांसलर खे चवां त हिनखे PhD डिग्री ॾेई छॾियो। हे जेके कूड़ियूं डिग्रियूं ॾींदा वरितो, तंहिंखां बहितर आहे हाशिम लगारी खे ज़िंदगीअ में हिन किताब जी डिग्री ॾियो। डिग्री कोन ॾिनऊं। सलाम आहे हुन माण्हूअ खे, हुन माण्हू जेका महिनत कई आहे। ऐं हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, सियासत जे लाइ उन ज़माने में अख़बार ज़रूरी हूंदी हुई। रईस ग़ुलाम अहमद ख़ान 1916 में अलमीन अख़बार कढी हुई बरोज़ा, जंहिंजो एडिटर शेख अब्दुल मजीद सिंधी कयो हो। अॼु बि उहा बिल्डिंग मौजूदु आहे, उहा ऑफिस मौजूदु आहे। साम्हूं जेठमल परसराम जी हिंदवासी अख़बार हुई, हिते अलमीन हुई। ऐं 1917 में जेका होम रूल लीग हली हुई, उन में रईस साहिब जे बंगले ते ऑफिस ते छापो लॻो हो, शेख अब्दुल मजीद सिंधी खे गिरफ़्तार कयो हो। उन खां पोइ जेठमल परसराम खे बग़ावत जे केस में गिरफ़्तार कयो। इहा तारीख़ सॼी टिड़ी पखड़ी पई आहे। इहा तारीख़ ते कमु थियणु खपे, असाइनमेंटूं मिलणु खपनि यूनिवर्सिटियुनि में, जिते हेतिरो पैसो आहे माण्हुनि खे ॾियनि त घटि में घटि माज़ी क़रीब जी तारीख़ ते कमु थियणु खपे। मुंहिंजी वॾी ख़्वाहिश हुई त भला माइट छो मल्हाइनि, माइटनि जो कमु त कोन्हे। कादी फैज़ मुंहिंजो फंक्शन छो हुनजा पुट कनि, छो न असीं ही कमु करियूं। ही मूं हिननि खे वॾी महिनत में रिक्वेस्ट करे त बाबा रईस ग़ुलाम अहमद बुरगड़ी सां जेको फंक्शन थिए हिकिड़ो असीं फंक्शन करियूं ऐं उनखे ख़राज अक़ीदत पेश करियूं। त अहिड़ा माण्हू बि हुआ। ऐं आख़िरी ॻाल्हि ॿुधायांव, जेठमल परसाम लिखियो आहे त जॾहिं 24 पाण वफ़ात की त शाम जो वक़्तु हो, ॿिए ॾींहुं सुबुह जो यानी सेंट्रल जेल खां वठी शाही बाज़ार मां उनजो जुलूस निकितो आहे ऐं ॿिन्ही पासे माण्हुनि गुलपाशी कई हुई। रेलवे स्टेशन ते उनजो जनाज़ो आयो, पोइ डेंगाण पहिरीं जैमसाबाद खणी विया उनखे। हुन माण्हूअ खे यादि करणु, ख़ुदि असेंबलीअ में आमिर वेठो आहे, जिन्ना साहिब बि रेज़ोल्यूशन बहाल करायो आहे। असीं माण्हू छो पिया पंहिंजनि माण्हुनि खे विसारियूं। न असांखे शेख अब्दुल मजीद सिंधी यादि आहे, कादी फैज़ मुंहिंजो फंक्शन बि 25 तारीख़ हुनजो पुटु पियो कराए। एतिरा केतिरा माण्हू पिया हुआ। जेठमल परसराम आहे ऐं अहिड़ा क़ौमी सियासत में कमु कंदड़ माण्हू, ख़ुदि असांजा सिंधी मुस्लमान जिन सिंध लाइ वॾो कमु कयो। सो अहिड़नि माण्हुनि खे जेतिरो यादि कजे घटि आहे। मां सम्झां थो हीउ नंढड़ो हिकिड़ो असांजो फंक्शन आहे, पर हीउ हिकिड़ो अक़ीदत जा गुल आहिनि से असीं साईं ते निछावर पिया करियूं। ऐं मां चाहीं, ऐं हीउ किताबु मूं वरी जेको साईं अंग्रेज़ी में लिखियो, वॾी महिनतुनि करे
सलीम ख्वाजे खां इहो तर्जुमो थियो ऐं पोइ काफ़ी वक़्तु पियो प्रिंट बि कोन थियो, शाये कोन थियो। पोइ कल्चर डिपार्टमेंट खां उहो सिंधी तर्जुमो बि शाये करायोसीं। आउं चाहींदुसि त सिंध जी क़ौमी सियासत में जेके माण्हुनि वॾो कमु कयो आहे उनजी ज़िंदगी ते किताब लिखिया वञनि। अलामा आया काज़ीअ जी ज़िंदगी ते मूं किताबु लिखियो, शेख अब्दुल मजीद सिंधीअ ते कमु करण जी ज़रूरत आहे, हैदर बजदोई ज़फ़र साहिबु कमु कयो आहे, या केतिरा अहिड़ा गुमनाम माण्हू बि आहिनि जेके तारीख़ अब्दुल इब्न याद पंवर हुए असां हिते फंक्शन कयो, उनखे यादि ई कोन्हे। ऐं कामिर ग़ुलाम लिगारी आहे। मक़सदु आहे त हीअ सियासत उहा हुई जंहिंमें को फ़ाइदो कोन हो, सियासत कबी माण्हुनि लाइ, हाणे सियासत थिए थी पैसनि लाइ। तव्हांजी वॾी महिरबानी। हीउ जेको प्रोग्राम आहे वॉइस ऑफ सिंध जे पेज ते सॼो सारो प्रोग्राम अॼु थींदो, त सॼो सारे प्रोग्राम जी कार्रवाई वॉइस ऑफ सिंध जे पेज ते हूंदी। ऐं गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहिब जिन खे त पाण अचनि ऐं मुख़्तसर तव्हां सां मुखातिब थियनि। हीउ जेको प्रोग्राम आहे वॉइस ऑफ सिंध जे पेज ते सॼो सारो प्रोग्राम अॼु राति 10 बजे अपलोड थींदो, त तव्हांखे जेके ॾिसणो आहे त 10 बजे तव्हां सॼो सारे प्रोग्राम जी कार्रवाई वॉइस ऑफ सिंध जे पेज ते हूंदी। ख़ान बुरगड़ी जी ज़िंदगी ते मोहम्मद हाशिम लगारी साहिबु वॾो तहक़ीक़ी कमु कयो। हिन वक़्तु असां सां गॾु डॉक्टर निसार लगारी मोहम्मद हाशिम बुरगड़ी साहिब जो फर्ज़ंद मौजूदु आहे। साईं खे गुज़ारिश आहे त अचे ऐं तव्हां सां मुख़्तसर मुखातिब थिए। Participant of this event, and I would like to congratulate the Lok-Visa committee, Madad Ali Sindhi Sahab and Dr. Ayub Sheikh Sahab and Arts Council of Pakistan for the arrangement of such an event in respect of Barrister Ghulam Khan Burgdi. It's a moment of great pleasure for me being a participant, and it's a way of tribute to be paid to Barrister Ghulam Khan Burgdi. And this event is a landmark achievement, and my father, Mohammad Hashim Lagari, is the author of a book, and he had already paid a tribute to Barrister Ghulam Khan Burgdi. In this regard, my father, Mohammad Hashim Lagari, being author of the book Barrister Ghulam Khan Burgdi, Life and Works, has enlightened and unearthed role of Barrister Burgdi during political struggle and freedom movement against the British rule. He was pioneer of against the British movement against the British rule, and he was pioneer of this movement, and he was unsung hero of the subcontinent for independence. The book about the profile of Barrister Burgdi contains 11 chapters, which are having focus on historical background, political horizon, role in the Indian National Congress, All India Muslim League, Khilafat movement, proceedings of the Bombay Legislative Council, Council of State, and other events during the British rule. During posting at Government of Pakistan, being Senior Joint Secretary to Ministry of Interior, my father was inspired, the author was inspired from this towering personality of Barrister Ghulam Khan Burgdi, and carried out research work with effect from year 2000. As earlier, no material was available in this regard, Mr. N.A. Baloch, Dr. Nabi Baksh Baloch, Ghulam Haidar Burgdi, and other friends encouraged him to write a comprehensive book in this regard. Ultimately, after untiring efforts, the author got some material from National Archives, Government of Pakistan, Library of National Assembly of Pakistan, as well as references from Al-Wahid and Al-Amin newspapers in this regard, got plenty of material, and succeeded to pay tribute to Barrister Burgdi by publishing this book, Life and Works, by Sindhika Academy, and later on the Sindhi version of this book was published by Culture Department, Government of Sindh in 2018 and earlier in 2010. Overview of the book reflects gigantic personality of Barrister Burgdi, being torch-bearer during the freedom movement, even today for the younger generation, with the passion and selfless leadership
for the freedom movement, despite the fact that the barrister Burgadi emerged from the feudal society and he was very rich, but having played a vital role for the farmers, Haris, promoting education, right of the masses to overcome poverty with education and conviction, dedication leading towards the independence of subcontinent and 1947. Barrister Burgadi was politician of highest stature, even senior to Muhammad Ali Jinnah, the founder of this nation and country, and other politicians, but unfortunately he died earlier in 1924. I want to reproduce the comments of views of Mr. M.A. Jinnah, Muhammad Ali Jinnah, founder of the nation, regarding the death of Barrister Burgadi. Sir, I personally feel overcome with so much grief at the sad news of death of Mr. Burgadi that I cannot adequately express my feelings on. He was personal and true friend of mine, and I was associated with him for the number of the years. And in him, I have personally lost one of the few true friends that I have in this world. But what is more, it is a national loss. Mr. Burgadi was a tower of strength, not only in his own community, but also among other communities with whom he worked. He was a man who was thoroughly disinterested. He never cared either for the popular applause or the government favors. He stood out on every occasion and did what with his judgments and his convictions dedicated to him. Sir, loss of such man is a national loss, and at this moment I feel it will be very difficult to fill this place in the political world of this country. These were words of Muhammad Ali Jinnah, founder of the nation, and I would like to recommend to declare the Bungalow of Honorable Burgadi as a national heritage by Culture Department and Government of Sindh, and that would be a way of tribute for him. And on the other hand, this book may be referred as a reference in Indo-Pak history and maybe placed as declared as a part of syllabus for Government of Pakistan and Government of Sindh. And on the other hand, the government, I would like to suggest that government may opt to make a video film or telefilm on the role of Honorable Ghulam Khan Burgadi and showing his profile according to this book and the history. Thank you. सिंध जे पार्लियामेंट तारीख़ जे हवाले सां असांजा नौजवान मोहक़क़ आमिर बुग़ैरी साहब त पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। पाकिस्तान ऐं जेको लोक वर्से कमेटी आहे, ख़ासि तौर ते साईं मदद अली सिंधी साहिब जो ऐं समूरे सख़्त जो तमामु घणो थोराइतो आहियां, जंहिं सिंध जे तारीख़ जे जेके विसारियल फ़र्द आहिनि उनखे यादि करणु ऐं यादि कराइण जी जेका हीअ कोशिशि कई आहे, उन लाइ समूरो सख़्तु जस लहणे। मौज़ू तरफ़ ईंदे अगरि असीं ॾिसूं त बैरिस्टर गुलाम खान बुरगड़ी खे यादि करण लाइ गॾु थिया आहियूं, उनजा केतिरा ई तारुफ़ आहिनि। हू पहिरियों सिंधी मुस्लमान बैरिस्टर हुयो, हू हिकु शानदार पार्लियामेंटेरियन हुयो, हू यूनाइटेड ब्रिटिश इंडिया जे सतह जो सियासी अॻुवान हुयो, हू ऑल इंडिया मुस्लिम लीग जो उहिदेदार बि हुयो ऐं ऑल इंडिया कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी बि हुयो, हू इल्मु दोस्त हुयो, हुन अख़बार जारी कई जीअं साईं ॿुधायो, ऐं आबादगारनि हारनि ज़मींदारनि सभिनी जे जाइज़ हक़नि जे लाइ हुन जदोजहद कई। पर ख़ासि तौर ते जेको हिकिड़ो पहलू आहे मां हुन ते ॻाल्हाईंदुसि त पंहिंजो गुलाम खान बुरगड़ी एज़ अ पार्लियामेंटेरियन ऐं उनजे जेको पार्लियामेंटर जो मौज़ू आहे, असीं उनखे तेसि ताईं सम्झी न सघंदासीं जॾहिं ॾिसंदासीं त उन वक़्त जूं सियासत हालतूं कहिड़ियूं हुयूं ऐं केरु पार्लियामेंटेरियन थी सघियो पए। ऐं बुरगड़ी साहब 3 पार्लियामेंट्स जो मेंबर हुयो, पार्लियामेंट्री इंस्टीट्यूशन्स जो बॉम्बे लेजिस्लेटिव काउंसिल, हू 1910 खां 1920 ताईं हुनजो मेंबर हुयो, काउंसिल ऑफ स्टेट
उन जो हू 1921 खां 1923 ताईं मेंबर हुयो, जंहिंमां हुन इस्तीफ़ा ॾिनी ऐं नवंबर 1923 में हू इंडियन लेजिस्लेटिव असेंबली, जंहिंखे सेंट्रल लेजिस्लेटिव असेंबली चवंदा, उन जो हू मेंबर इलेक्ट थी वियो। मगर उनजी वफ़ात थी वई ऐं हू ओथ बि न खणी सघियो इंडियन लेजिस्लेटिव असेंबली जो, जंहिंजो आख़िर में ताज़ाती इजलास जीअं साईं पढ़ियो त जिना उनखे ट्रिब्यूट पेश कयो त उहा जेका रेज़ोल्यूशन हुई उहा जवाहरलाल नेहरू जे पीउ मोतीलाल नेहरू उहो रेफरेंस पेश कयो हुयो। त जीअं इजलास शुरू थियो त हुन चयो त असांजो हिकिड़ो अज़ीम दोस्त असां खां विछड़ी वियो आहे, उनजे लाइ रेफरेंस पेश कजे। त शुरूआत उन कई। अगरि ॾिठो वञे त जॾहिं हू बम्बई लेजिस्लेटिव काउंसिल जो मेंबर थियो, उन वक़्तु सिंध जे 290 ज़मींदारनि ऐं जागीरदारनि खेसि वोट कया। उन लाइ शर्त इहो, नंबर 1, त गुज़िरियल 3 सालनि खां लाॻीतो 1000 रुपया जेको ढल ॾींदो हुजे त उहो वोट ॾेई सघियो पए। ऐं उन खां अलावा जेका इनएलिजिबिलिटी वोटर्स जी उहा छा हुई, नंबर 1, अगरि ठीकु आहे शर्त आहे त ढल ॾींदो हुजे, केरु वोट नथो ॾेई सघे उन जे बावजूदि, अगरि उनजो ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे त उहो बि वोट नथो ॾेई सघे। उहो तव्हां उन दौरे जी जेका ॾिसो इलेक्टोरेट वारे जेके रूल्स आहिनि। नंबर 2, अगरि सज़ा याफ़्ता आहे। नंबर 3, अगरि 1000 रुपया ढल भरे थिए औरत आहे त उनखे वोट ॾियण जो हक़ न हुयो। त उन सूरत हाल हुई। अहिड़ी तरह सां हू काउंसिल ऑफ स्टेट जो मेंबर थियो। त 1921 में जॾहिं उहा इलेक्शन थी आहे, उन वक़्तु यूनाइटेड ब्रिटिश इंडिया जी आबादी हुई कुल 31 करोड़ ऐं काउंसिल ऑफ स्टेट में जेके रजिस्टर्ड इलेक्टोरेट मेंबर्स हुया, जिनखे वोट ॾियण जो हक़ हुयो, उहे हुया सिर्फ़ु 17,000 सॼे यूनाइटेड इंडिया में। मतिलबु हर 18,000 माण्हुनि मां हिकिड़े माण्हू खे वोट ॾियण जो हक़ हुयो। इन नेरो इलेक्शन में हू मतिलबु उते पहुतो ऐं उन में बि औरत खे वोट ॾियण जो हक़ न हुयो। 1923 वारी इलेक्शन ते असां जॾहिं अचूं त उन में फर्स्ट टाइम औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ मिलियो। ऐं मां जेका हाउस ऑफ कॉमन्स में ऐं हाउस ऑफ लॉर्ड्स में जॾहिं बि हिते हर 3 साल खां पोइ इलेक्शन थींदी उन जा इलेक्शन रिटर्न्स उते जमा कराया वेंदा, त उहो मूंखे रिज़ल्ट ॾिसण जो मौक़ो मिलियो, ख़ासि तौर ते बुरगड़ी साहिब जी इलेक्शन। त 1923 वारी इलेक्शन में जॾहिं 31 खां 32 करोड़ इंडिया जी आबादी, त कुल 9,90,000 माण्हुनि खे वोट ॾियण जो हक़ हुयो ऐं 9,90,000 मां जेके औरतुनि जो तइदादु हुयो, सिर्फ़ु 25,000 औरतुनि खे वोट जो हक़ हुयो आउट ऑफ 16 करोड़। ऐं जेका बुरगड़ी साहिब जी कॉन्स्टिट्यूंसी सिंध मोहम्मदन रूरल सिंध जे ॿराड़ी में रहंदड़ मुस्लमान जेके वोटर्स हुया, उहे उनजो टोटल जेको तइदादु हुयो उहो 17,000 ऐं 17,000 वोटरनि मां सॼे सिंध में मुस्लमान औरत जेको हुया वोटर, उनजो तइदादु 367 सिर्फ़ु। ऐं हुन में दिलचस्प ॻाल्हि इहा आहे, जॾहिं इलेक्शन थी आहे 23 वारी, त बुरगड़ी साहिब जे उन वोट थिया आहिनि टोटल कास्ट वोट 17,000 में थिया 5,200 ऐं सिंध जी कंहिं बि औरत वोट कास्ट न कयो। आउट ऑफ 267 मां कंहिं वोट जो हक़ इस्तेमालु न कयो। ऐं साॻे वक़्तु जॾहिं हुनजो हिकिड़ो ॿियो दोस्त हुयो सेठ हरचंद राय विशनदास, उन जी इलेक्शन में सिंध में 70 हिंदू औरतुनि खे वोट ॾियण जो हक़ हुयो, जंहिंमां सिर्फ़ु 6 औरतुनि वोट कास्ट कयो पहिरियों दफ़ो सिंधी तारीख़ में 1923 में। हाणे अचूं था त इहे मुंहिंजो जस्ट हिकिड़ो ॿुधाइणो तमीत हालतूं कहिड़ियूं हुयूं ऐं केतिरी असांखे स्पेस हुई। उन जे बावजूदि जेके बुरगड़ी साहिब पार्लियामेंट में कमु कया उहे असां हाईलाइट कयूं। IPU या CPA जेके डेफिनेशन्स ॾिनियूं, इफेक्टिव पार्लियामेंटेरियन या एक्सेलेंट पार्लियामेंटेरियन केरु आहे, उन जूं ख़ासियतूं आहिनि। सभ खां पहिरीं ख़ासियत आहे टेक्निकली इफेक्टिव लेजिस्लेटिव ड्राफ्टिंग जो हू एक्सपर्ट हुजे। त तव्हां जॾहिं हाशिम साहिब जो जॾहिं कंपाइल थियल किताब ॾिसंदव त हुन में जेके बि अहम बिल आहिनि उन में तव्हांजो बुरगड़ी साहिब तमामु घणो एक्टिव ईंदो, त हू अमेंडमेंट्स मूव कंदो। इवन पंहिंजा जॾहिं बिल मूव करण में बैरिस्टर माण्हू हुयो त हुनखे तमामु घणी एक्सपर्टी हुई हुन में। ॿियो जेको अहम फैक्टर आहे जेको बहितरीन पार्लियामेंटेरियन जो, उहो आहे त अवर साइड थ्रो डिटेल क्वेश्चनिंग। सिर्फ़ु 1917 में
हुन 91 सुवाल पुछिया आहिनि हिकिड़े सेशन में। ऐं सुवाल बि तव्हां ॾिसंदव त उहे अहम जेका उन वक़्तु शजरे ममनू हुया उन्हनि ते, मिसाल तौर ते पुलिस टॉर्चर ते, तालीम ते, टैक्स ऐं एडमिनिस्ट्रेटर जेके ज़्यादतियूं थियनि थियूं उन्हनि ते हुन हुकूमत खे जेका क्वेश्चनिंग कई आहे उहा तमामु शालिशान आहे। मिसाल तौर ते हिकिड़ो हुनजो सुवालु आहे त जेका असांखे जवाबु ॾियो त फर्स्ट वर्ल्ड वार खां अॻु में मिलिट्री बजट केतिरी हुई, हाणे जंग ख़तमु थी आहे त हुनजी ज़रूरत न आहे त हिन वक़्तु तव्हांजी मिलिट्री बजट केतिरी आहे। त माना तमामु दिलि गुर्दे वारो हिकिड़ो हुनजो कमु आहे। ऐं ॿियो हिकिड़ी जेका बहितरीनु पार्लियामेंटरनि जी निशानी आहे त उहो पब्लिक इंट्रस्ट जेको आहे उनखे पर्सनल गेन खां मथे रखे। पाण फैक्ट्री जो मालिक हुयो, तव्हां ॾिसंदव त जिनिंग फैक्ट्री, मगर जॾहिं हुते बिल पेश थियो त लिमिटेड वर्क आवर्स हुजनि त हिन उन में फैक्ट्री मालिक हूंदे बि उनखे सपोर्ट कयो त वर्किंग आवर्स डिफाइन थियण हुजनि ऐं मज़दूरनि जा बि हक़ हुजनि, जेका उन ज़माने में मुनफ़रद ॻाल्हियूं। ॿी जेका हिकिड़ी पार्लियामेंटरनि जी ॻाल्हि हूंदी आहे त हू तयारी सां अचे। तव्हां हुन जूं जेके बि स्पीचिस ऐं क्वेश्चन ॾिसंदो उन में हू हमेशह वेल प्रिपेयर ईंदो ऐं कंपेरेटिव एनालिसिस कंदो हमेशह। ऐं जेके हुनजे सुवालनि में ॾिसंदो तव्हां 1910 खां वठी जॾहिं बम्बई खां शुरू थो थिए काउंसिल ऑफ स्टेट ताईं, त उन्हनि में तव्हांखे रब्त ईंदो, हिकु सुवाल जो जवाबु मिलियो वरी हुन जवाब मां सुवाल ठाहिण, त जेसि ताईं असांखे डेटा मिले। ऐं अॼु बि उहा ॾिसो डेटा तमामु कमाल जी आहे, असांखे जेके रेफरेंस जी ज़रूरत पए थी त असां उन जी सुवालनि मां ॾिसूं था। हा, ॿियो जेको हिकिड़ो शानदार पार्लियामेंटरनि जो कमु आहे त हू जेका स्टेटिक्स ऐं जेका डेटा आहे उनजो हू इफेक्टिव इस्तेमालु करे पंहिंजे दलीलनि में। हाणे उन में बि तव्हां ॾिसंदव त हू ॿुधाए थो, जीअं मिसाल तौर ते हिकिड़ी स्पीच अथसि त रोड जी बजट वारी बहस में हुन ॿुधायो त सिंध में 5 मेल जेकी रोड आहे उहे सूबाई फंड मां ठहनि था ऐं ख़र्चु सिर्फ़ु 803 रुपया आहे। जॾहिं तूं कंपेयर करे थो बम्बई प्रेसिडेंसी जा जेके ॿिया डिवीजन्स आहिनि उन में उहो अंग तमामु मथे आहे। अहिड़े तरह सां हुनजी जेका एजुकेशन फीस बिल वारी जेका स्पीच आहे उन में तव्हां ॾिसंदव त 1904 खां 1911 ताईं सानवी स्कूलनि में जेका मुस्लमान छोकिरनि जो तनासुब आहे उहो 13 खां 17 आहे ऐं ॿियनि जेका बिरादरीन उन्हनि जो 83% आहे। त उहो मतिलबु तमामु वेल प्रिपेयर्ड ऐं स्टेटिक्स जेका सुवालनि वसीले उहो डेटा गॾु कंदो त उहा पंहिंजी स्पीचिस में उन में इज़हार कंदो हुयो। एंड ट्रांसपेरेंटी इन फाइनेंशियल मैटर्स, जीअं हू साईं मदद साहिब ॿुधायो त हू ऑल इंडिया खिलाफ़त कमेटी जो चेयरमैन हुयो। त उन ज़माने में जेका फंड कलेक्ट थींदा त अल-अमीन अख़बार में उन्हनि फंडनि जा तफ़सील शाया थींदा। अगरि कंहिं 2 आना बि ॾिना त उहे बि लिखियलु हूंदा त इहे असांखे फंड मिलियो। त इहे ट्रांसपेरेंसी उहा बि हुनजी हिकिड़ी ख़सूसियत हुई। ऐं जेका स्क्रूटनी ऑफ थींदी आहे गवर्नमेंट एक्सपेंडिचर जी, हुनजा बि सुवाल कमाल जा आहिनि। मिसाल तौर ते सखर बेराज उन वक़्तु ॻाल्हियूं वञी पई, उन बाबति हुनजा तमामु घणा सुवाल आहिनि। ऐं हिकिड़ो सुवाल आहे हुनजो त सॉरी ॿियो हुनजो सुवाल आहे हिकिड़ो त जेका सब्सिडी आहे अख़बारूं जेके सब्सिडी जन अख़बारुनि खे ॾिनी थी वञे त उन्हनि अख़बारुनि जी जेका कापियूं जेके शाया थियनि थियूं उनजो तइदादु केतिरो आहे। ऐं साईं ख़ैर आहे। ऐं फ्री जेके अख़बारूं आहिनि उहे कहिड़नि लाइब्रेरी खे मिलनि थियूं ऐं मुफ़्त कापियूं जेके मिलनि थियूं उन जा बि डिटेल्स वठे थो। मतिलबु त जेका गवर्नमेंट सब्सिडीज़ आहे उन बाबति बि क्वेश्चनिंग असेंबली में उहा बि उन में काफ़ी सुवाल मिलनि था। हा साईं। ऐं उनजा इनिशिएटिव, हुन जेको प्राइवेट मेंबर बिल इंट्रोड्यूस करायो, सिंध एजुकेशन फीस बिल, जंहिं तहत मैडम बि हिन ज़िक्र कयो त जेतिरा अगरि हू जेका महसूल थिए थो उन मां 1 पैसो उहा गॾु करे सिंध जे मुस्लमाननि जे तालीम लाइ ख़र्चु करणु। ऐं हुन बिल जी फर्स्ट रीडिंग स्पीच पढ़ंदव त उन में हू इहो बि चए थो जीअं त सिंध जे मुस्लमाननि जे तालीम लाइ ख़र्चु थिए थो त हिंदू हारनि ते हे टैक्स एप्लीकेबल न थींदो, मुस्लमान हारनि खां ई वठंदासीं उन ते ई ख़र्चु कंदासीं। ऐं ॿियो मिसाल हुन रेज़ोल्यूशन्स जेके पास कराया, सिंध में सरकारी सतह ते आर्ट्स जेके आहिनि कॉलेजिस क़ाइमु कया वञनि, उहा बुर्गड़ी साहिब रेज़ोल्यूशन पेश कई जेका पास थी। ऐं ॿी जेका आहे जीअं मैडम बि ज़िक्र कयो त 1918 में हैदराबाद में मुस्लमान छोकिरियुनि लाइ वोकेशनल स्कूल क़ाइमु करणु,
इहा बि हुनजी एजुकेशन तरफ़ जेका हिनजी डिवोटेशन हुई उनजो हिकिड़ो सबूत आहे। आख़िरी जेका आहे कंहिं बि पार्लियामेंटेरियन लाइ सियासतदान आहे त उहा आहे इंडिपेंडेंस एंड इथिकल जेका करेज हुजंदो आहे उहा। हिकिड़ी इलेक्शन थिए पई, उन में इहो साम्हूं आयो त फलाणो जेको आहे उहो 1000 रुपया फी वोट ते ॾिए थो, हिन चयो त मां न ॾींदुसि, ऐं उन खां पोइ इलेक्शन त खटे वियो, पर उन जेको इथिक्स हुयो उनखे, उन करेज खे उन बरक़रार कयो। ऐं ॿियो जेको हुनजो मिसाल आहे त ही ख़िलाफ़त कमेटी जो चेयरमैन हुयो, जंहिंमें उन्हनि फ़ैसिलो कयो त असीं इलेक्शन जो बाइकाट कंदासीं, पर हिन चयो न, असांखे इलेक्शन वेहणु खपे। सर अब्दुल्ला हारून खे उहो ख़त लिखियल आहे जेको किताब में शामिल आहे, उहो हर कंहिं खां पढ़णु वटाए। उन में चए थो अगरि असां बाइकाट कंदासीं त अहिड़ा माण्हू इलेक्ट थी ईंदा जिन खे पोइ असांखे अॻिते हली मटाइण मसइलो थी पवंदो। ॾिसंदो त 85 वारी इलेक्शन में बि उहो साॻियो ई तव्हांखे नज़र अचे थो। एंड हा, आख़िरी ॻाल्हि इहा कंदुसि त मां जीअं साईं ॻाल्हि कयो, साईं जन जो फर्ज़ंद हो गुलाम मुस्तफ़ा खान पुरगड़ी, त हू सिंध असेंबली जो मेंबर हुयो, 1 यूनिट असेंबली जो मेंबर हो लोअर पाकिस्तान में। ऐं जेका 1957 में रेज़ोल्यूशन पास थी त 1 यूनिट खे हटायो वञे, टोड़ियो वञे, उहा रेज़ोल्यूशन गुलाम मुस्तफ़ा खान पुरगड़ी वेस्ट पाकिस्तान असेंबली में पेश कई, जेका 104 वोटनि तां बिल्कुलु हिते बि शामिल हो, पर उते हुन पास कराई पंजाब में लाहौर में हूंदे करे त 1 यूनिट खे टोड़ियो वञे। त उनजा जेके सुवाल ऐं स्पीचिस पढ़ंदो न, त उहे बि पंहिंजे पीउ जे रुतबे वारियूं आहिनि। त काश जीअं हाशिम साहब जी स्पीचिस ऐं क्वेश्चन कंपाइल थिया आहिनि, त ज़रूरत आहे त मदद साहब त उहे बि कंपाइल थियणु खपनि। तव्हां सम्झो त साईं, महिरबानी। थैंक यू। फैमिली में जा अब्दुल अज़ीज़ बुरगड़ी साहब मौजूदु आहिनि। साईं जिन खे गुज़ारिश आहे त पाण अचनि ऐं मुख़्तसर तव्हां सां मुखातिब थियनि, छो त असांजो मुक़ररु काफ़ी आहे, तंहिं करे एॾा वॾा स्पीकर वेठा आहिनि, मुंहिंजो ॻाल्हाइण एतिरो कोन थो ठहे। ऐं बि एतिरो चवंदुसि त 1923 में जेका ऑल इंडिया मुस्लिम लीग कॉन्फ्रेंस थी, उहा चेयर कई बुरगड़ी साहब। 24 में जॾहिं गुज़ारे था वञनि त 24 में उहा चेयर जेका आहे ख़ाली छॾी वई। उन में महात्मा गांधी जॾहिं पूरी टीम जेका आहे इंडो पाक जी, उहा सभई उहा चेयर ख़ाली छॾे वई बुरगड़ी साहब जे करे। त बुरगड़ी साहब जी इहा हैसियत है, जॾहिं गुज़ारे थो वञे त क़ाइदे आज़म मोहम्मद अली चवंदा बाबा ई क़ौम चए थो आई वॉज एसोसिएटेड विद मिस्टर बुरगड़ी। इन खां वधीक जेके कंहिंजे लाइ हिकिड़ा अल्फाज़ जेके आहिनि तमामु इहो वॾा आहिनि। ऐं तंहिंखां पोइ हुनजी इलाही ॻाल्हियूं आहिनि। मतिलबु हुन हिकु पैसो फीस तालीम लाइ लिखियो। पोइ हिन में स्कूलनि जी ॻाल्हि अचे थी त सिरेघाट में स्कूल पाण क़ाइमु करायूं, हारियुनि लाइ इलाही कोशिशूं कयूं। इन्हनि सभिनि खां हटी करे मतिलबु उन्हनि जी इलाही हुई। मूंखे जेके ॾुख आहे हिकिड़ी शइ जो, जंहिं शइ जी तकलीफ़ आहे उहा आहे त ही बुरगड़ी साहब जे बंगले जी जेका आहे सा डिज़ाइन, तंहिंखां पोइ पोज़ीशनूं चेंज थी वियो। पोइ ही पोज़ीशन थी वई, पोइ हाणे ही पोज़ीशन थी वई। तंहिंखां पोइ जेका हवेली हुई, हवेली जी हीअं पोज़ीशन ही आहे। हाल कुझु कोन्हे को, सिरूं फजियूं, टीयर गार्डर सभु शयूं फजियूं। ॾोह असांजो बि आहे, मालिकी असां बि कोन कई, पर हाणे असांजी मालिकी खां ॻाल्हि जेका आहे असां चढ़ींदासीं। चलो इहे ॻाल्हियूं बि छुटियो, गुलाम खान घर ठारायो, मतिलबु जेको कुझु थियो। ही कब्रिस्तान है, मुक़ाम है गुलाम मोहम्मद खान जो, आख़िरी आराम गाह है, जंहिंजी तुरबत जेका आहे असां इमदाद मोहम्मद शाह अची ठाराए। ही तुरबतूं जेके आहिनि उहे आहिनि। तंहिंखां पोइ इन कब्रिस्तान में लोढ़ो आयलो, 2-3 साल थिया, कोशिशि कईसीं। पोइ अब्दुल लतीफ़ खान जे शाबस हुजे, उन मदद कई, हिमत कयोसीं वरी। हाणे घटि में घटि कंपाउंड वाल अची वियो आहे, दर अची वई। आर्काइलॉजर आया चयो इहा बिल्डिंग जेका आहे असां कंहिं कम जी कोन्हे का। साईं पाण 352 एकड़ जेका ज़मीन वक़्तु कई अथनि 1957 में, जॾहिं ही सतू फार्म जे हिन खे रुॻी 50, अॼुकल्ह तमामु मक़ादा घटि आहिनि, 50,000 जे हिसाब सां छॾे पिया, $2.25 करोड़ रुपया, $2.25 करोड़ रुपया साल जो मक़ादो थो अचे, जेको तालीम लाइ, बंगले लाइ, हॉस्टल लाइ न विया।
उहे पौणा 2 करोड़ अॼु ताईं हिकिड़ो रुपयो ख़र्चु न थियो आहे। जे भला विकिणूं खणी इन्हनि जो ट्रस्ट ठाहियो, महाराज महिरबानी करे को ट्रस्ट ठाहियो, तव्हां कराची वारा ॾियो, असांजी का कोशिशि कोन्हे, हेतिरा बि शख़्सियत वॾा ट्रस्ट ठाहियो, मतिलबु हिनखे केरु संभाले, पौणा 2 करोड़ सुठो अमाउंट आहे। ॿियो भला ॿियो नथा संभाले के नथा, भला हिनखे विकिणो था ॾियनि 50 करोड़ रुपया, पर डेगाण में इंडस्ट्री वारो कुझु त मार्की करियो न। छा त जिते प्रेस हूंदी, जिते इहे शयूं हूंदियूं न, उहे मार्की कंदियूं। बाक़ी असां पहिरियों इहो जलसो कयो डेगाण में, घटि में घटि 5000 माण्हू आया, जिन खे पाणी बि न पियो डेगाण में मिले। घणेई टकोर कयोसीं, पर असांजे न हली। अॼु मूंखे ख़ुशी ॾाढी थी आहे, हिते क्रीम वेठी आहे, ऐं हिन क्रीम जो शायदि जेको आहे सो कुझु आवाज़ु उथे ऐं इहो थिए। भुरगड़ी साहिब खां पोइ जेको आहे मोहम्मद हाशिम लॻो लफ़्ज़ कोन्हे के, उहो लफ़्ज़ कोन्हे के, हुन जी शायदि घणे माण्हू खे पढ़ियो ई कोन्हे, या पढ़नि हा त घणनि माण्हुनि जूं अखियूं खुली वञनि। अलाह साईं हुनखे जन्नत में जायूं ॾे। इहो त रेज़ोल्यूशन पास कयो, हुनजे वञण खां भला हुनखे पोइ PhD भला साईं तव्हां उते बि कई, पर साईं मूंखे यादि आहे तव्हांजो काश मुंहिंजो तव्हांजी महिरबानी मूंखे यादि कयो, पर उहो चवंदो कुझु नथो थिए न। असां BC साहिब सां मिलियासीं त मीरपुर ख़ास में कैंपस साईं जी कैंप मतिलबु चेयर खोलियो, उन्हनि बि असांखे जवाबु ॾेई छॾियो। असां पंहिंजे पर में ॾाढियूं मतिलबु भॼदौड़ कई। हिते कराची में आया आहियूं, लोक वर्षा वारनि वटि सभु पहुचण वारा डॉक्टर अयूब साहिब वारा सभिनी जी हल्दी पुॼंदियूं आहिनि। ऐं साईं एजाज़ कोई साहिबु असां महिरबानी, मुंहिंजा इलाही महिरबानी वेठा आहिनि। मूंखे ॻाल्हाइणु कोन थो अचे, जेका ॻाल्हाइण में गुस्ताखी थी हुजे त माफ़ी। में मौजूदु आहे डॉक्टर ज़फ़र जूणेजा साहब, साईं खे गुज़ारिश त पाण अचनि हितां सां मुखातिब थियनि। जो हिक खां वधीक पहलुअनि ते ॻाल्हाए सघिजे थो। मुंहिंजे लाइ आसानी इहा हुई त जॾहिं मां सिंध आरी कमेटीअ ते PhD पे कई त उन में हिकिड़ो हारियुनि जो ज़ाइरा वॾो हिसो आहे, सिंध आरी कमेटी उन जो नालो, त उन में रसाई, लापे ऐं छेड़ जो ज़िक्र ज़रूरु अचे थो। त साईं इन खे कीअं बुंजो ॾिनो, इन खे कीअं ख़तमु करण लाइ रोल प्ले कयईं, मुंहिंजी ॻाल्हि ॿोल इन ते आहे। साईं पंहिंजे रेज़ोल्यूशन में, पंहिंजे ॻाल्हि ॿोल में इन खे अब्यूज़ वर्ड तौरु इस्तेमालु कयो आहे, पर हिन वक़्त जी जेका जदीद तहक़ीक़ आहे उन लापे, रसाई ऐं छेड़ खे अदालती करप्शन था चवनि, इंस्टीट्यूशनल करप्शन। इंस्टीट्यूशनल करप्शन जो मक़सदु हीअ आहे या वसफ़ हीअ आहे त अहिड़ी करप्शन जेका कानून खे टोड़न बग़ैर तव्हां करे सघो ऐं हेठियों तबिको करे त कन लाटार मथे साहब खे करणु घुरिजे। ऐं उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त ब्रिटिश एम्पायर जिथे बि हुई उते हेठिएं स्टाफ जूं सैलरी तमामु घटि हूंदियूं, छो त उन्हनि खे ख़बर हुई त ही थोरो प्लस माइनस कंदा। बाटले फेरियर त इन प्लस माइनस खे चयो आहे टिप्स आहिनि, इहे टिप आहे, थोरो भला जेकॾहिं कयनि त वरी ख़ैरु आहे। पर वरी साॻे तरफ़ इहा बि ॻाल्हि हुई त कन भली, पर जेकॾहिं पकड़िजी पिया त सख़्तु सज़ा ॾिनी। छो हो ईअं? छो त ब्रिटिश एम्पायर जेका फाइनेंशियल जेको मॉडल हो उनजो, उहो फुरलुट ते ऐं 1857 खां पोइ जॾहिं असां राणीअ जा थियासीं रहियती, त पोइ इहो हो त तव्हां मरोड़ियो, एक्सट्रैक्ट कयो, चूसियो, जेतिरो तव्हां करे सघो था, पर माण्हू इन सूरत हाल में ज़रूरु हुजनि जो कमुकार कंदा हुजनि। हाणे उन्हनि जे लाइ तरीक़ो हीअ आहे त हिंदुस्तान में हुननि 3 हिकिड़ा ढल कलेक्शन करण जा सिस्टम इंट्रोड्यूस कराया। हिकिड़ो हो परमानेंट सेटलमेंट, ॾेई छॾींदा बाबा ही ठीकु आहे, ही विलेज, ही दे, तव्हांखे केतिरा पैसा असां सालाना ॾियूं। ॿियो हो महालवारी। महालवारी में ॿई शयूं मिक्स कंदा हुआ, पर असां वटि जेको सिस्टम हो, असां वटि सिस्टम हो रयत वारी, ॾियो मखण जो, जेका शइ तव्हां ॾियो। ऐं हिकिड़ी तरह सां काइंड में थींदी हुई। काइंड में जेको पहिराड़ी में हूंदो उहो सभु कैंप खे खपंदो, पोइ साहब खे खपे न खपे, पर उनजो बटलर, उनजो प्यान, उनजो चौकीदार चवंदो साहब खे ही खपे, साहब खे ही खपे, साहब खे ही खपे। ऐं ॿिया पैसा खपंदा रोज़ाना। रोज़ाने जा मक़सदु आहे त के अहिड़ा माण्हू हूंदा जंहिंखे ॾियारी पैसा खपनि। मिसाल दहली दरवाज़ो ठहियो,
दहली दरवाजे कारीगर जे पैसा खपनि, उहो हारी कंहिं ज़मींदार जो त मज़दूर कोन्हे न। असांखे उते जेको आहे सो चुल्हो ठाहिणो आहे, कुंभार खे पैसा खपनि, छो त उहो डायरेक्टली ज़मींदार जो हारी त कोन्हे। उन खां पोइ ॿियो तरीक़ो हुननि कढियो लापो। लापे जी जेका पंहिंजे हिन रिकॉर्ड में लिखनि था त लप लप थोरो थोरो सभु कुझु, लप जो हुननि मैकेनिज़म कयो, करप्शन जो मैकेनिज़म ठाहिनि। हिकिड़ो तव्हां सभु राइटर जेके आहिनि असांजा दोस्त उन्हनि ॿुधो हूंदो न, दादा मां को तुंहिंजी आनकी भरींदो आहे। हाणे आनकीअ जो हिते माना हीअ आहे त हिकु रुपए जे पोयां हिकिड़ी आनक, रुपए माना ढल, ढल जंहिंजी रुपयो आहे उनखे आनक ॾियणी पवंदी, कोटार खे या तपदार खे। ॿियो आहे नंबराणो। जेकॾहिं तव्हांजो सर्वे नंबर कल्टिवेट जेतिरा थिया आहिनि उन ते हिकु आनो त ॾियो ई ॾियो, जे ॿ आना ॾियो त बि ठीकु आहे, पर हिकु आनो ॾियणो आहे। ॿियो लापे में हूंदो हो कचो ख़र्च। कचे ख़र्च जो मक़सदु हीअ आहे त तव्हां ज़मीन लीज़ ते वरिती आहे, नंबर न आहिनि, वॾो तइदाद आहे, हिकिड़े ब्लॉक आहे तव्हांजो लीज़ ते आहे, उन में तव्हां दशख़ुश तौर ख़ुशि करण लाइ जेतिरा पैसा ॾियो। हाणे इहे सभु पैसा रसाई में कन्वर्ट थींदा हुआ। ऐं ॿी ॻाल्हि आहे छेड़। छेड़ ॿिनि कमनि लाइ इस्तेमालु थींदी हुई, हिकिड़ो शिकार लाइ, ॿियो कैंप जेका एस्टेब्लिशमेंट थींदी उन जे लाइ इस्तेमालु थींदी हुई। ऐं कैंप ते जेके हारी ऐं मज़दूर कमु कंदा हुआ ऐं छेड़ तौर, उन्हनि में 15 क़िस्म जा कम हुआ। झंडियूं हणणु, लकड़ा हणणु, दर ठाहिणु, टांडरा कटणु, अहिड़ा 15 क़िस्म जा कम हुआ। ॿिया शिकार में 19 क़िस्म जा कम वठंदा हुआ। मिसाल तौर फायर कयो साहब, सियारे में ईंदा हुआ, पाणी में पखी किरियो उहो वञी खणी अचो। वरी साहब जो मूड थियो त भला हाणे पखी घणा थिया आहिनि, हाणे कैंप ते नथा हलूं, कैंप सॼी ढंढ जे किनारे ते शिफ्ट थींदी। अहिड़े लिहाज़ सां 15 क़िस्म जा जो लेबर एज़ अ छेड़ उहो वठंदा हुआ ऐं 19 क़िस्मनि जो लेबर वरी शिकार ते थींदो हो। ऐं हिते मूं हिकिड़ी कैलकुलेशन कई त रुगी हिकिड़े आइटम जी मूं कैलकुलेशन कई आहे, छो त तमामु घणी एक्सप्लाइटेशन हुई। त असिस्टेंट कलेक्टर पंहिंजे तालुके में साल में 6 कैंप हणंदो। ही लेबर जो उन ज़माने जा रेट कैलकुलेट किया, उनखे गोल्ड में कन्वर्ट कयो। गोल्ड में कन्वर्ट करण खां पोइ अॼु जी मालियत रुगी हारियुनि ऐं मज़दूरनि जी कैलकुलेट कई आहे त उहा एन्युअली रुगी तालुके लेवल ते 12.2 बिलियन खां 12.55 बिलियन रुपीज़ रुगी हारियुनि जो कंट्रीब्यूशन। ऐं उन वक़्तु जॾहिं ही असांजो, हाणे मां अचां थो त ही केॾो वॾो चैलेंज हो जो कामरेड असांजे भुरगड़ी साहब सिंध ते जेको आहे थोरो कयो, इन मां असांजी जान छॾाई, केॾो वॾो अमाउंट हुयो। ऐं उन खां पोइ जॾहिं इहा ॻाल्हि लेजिस्लेटिव असेंबली में आई त 16 मार्च ते ऑर्डर पास थियो। ऑर्डर पास थियण खां पोइ उन कमेटी खे 4 टास्क मिलिया। हिकिड़ो टास्क हुयो त एंटी करप्शन मेयर्स जेके आहिनि उहे कमु कनि था या नथा कनि, फ्यूचर लाइ छा कजे, ऐं जंहिंखे बि कमेटी घुराइणु चाहे शाहिदी तौरु बयान तौरु उनखे घुराए सघे थी, ऐं अॻिते ॿुधायो त असां छा कयूं। हिन कमेटीअ ते 3 अप्रैल खां कमु करणु शुरू कयो, जेका भुरगड़ी साहब क़ाइमु कराई हुई। ऐं उहा पहिरें ॾींहुं 3 ॾींहं मुसलसिल मीटिंग कंदी रही। ऐं 15 अप्रैल खां 9 मई ताईं 1 साल में सीरियसनेस तव्हां ॾिसो, 1 साल में 21 माना 1 साल न आहे, 15 अप्रैल खां मई ताईं जेके 2-2.5 महीना आहिनि उन में 21 ॾींहं मीटिंग हलियूं, जंहिंमें कई माण्हुनि सां उन्हनि सां मिलिया। प्रोसीजर इहो मिलण माना 193 माण्हुनि सां मिलिया। उहो मां ब्रीफली तव्हांखे ॿुधायां त 193 माण्हू केरु हुआ। पहिरियों 92 पेज जो सुवालनामो कलेक्टर, असिस्टेंट कलेक्टर, तपदार, वकील, एडिटर सभिनी खे मोकिलिया विया, रसाई जे बारे में, लापे जे बारे में ऐं छेड़ जे बारे में। उन खां पोइ
उन में केरु हुआ? रेवेन्यू जा ऑफिसर हुआ, फॉरेस्ट जा ऑफिसर हुआ, पुलिस हुई। पुलिस में माना सादे खां सादो सिपाही, पर IG ऐं कलेक्टर, कमिश्नर ऐं अल हक़ अख़बार जो एडिटर। अल हक़ वाहिद सिंधी अख़बार हुई जे मुसलसिल रसाई, लापे ऐं छेड़ जे ख़िलाफ़ एडिटोरियल्स लिखिया हुआ। उन खां पोइ ज़मींदार, जागीरदार, मर्चेंट, एडिटर्स सभिनी खे घुरायो वियो। हाणे तरीक़ो इहो हो त तव्हां रिटन में ॾियो स्टेटमेंट। रिटन में स्टेटमेंट ॾियण खां पोइ जेकॾहिं कमेटी खे सुवाल आहे त सुवाल करे सघे थी। जेकॾहिं केरु चए त मां रिटन में नथो ॾियां, मां ओरल थो ॾियां, त ओरल ॾेई सघे थो। पोइ जेकॾहिं रिटीए कलेक्टर खां ऐं चए मां इन कैमरा प्राइवेटली सीक्रेटली ॾियण थो चाहियां, त बि उहो ॾेई सघे थो। फाइंडिंग्स त घणियूं आहिनि, पर जेके इम्पॉर्टेंट आहिनि उहे मां टाइम खे ॾिसी शेयर थो कयां। हिकिड़ी फाइंडिंग इहा आई त तपदारनि जूं सैलरी तमामु घटि आहिनि। जेको बि तपदार, फॉरेस्ट्री ऐं पुलिस, इन में जेके लोअर स्टाफ वारनि जूं सैलरीज़ घटि आहिनि। तंहिंजे करे हू करप्शन कनि था ऐं मथियनि ऑफिसरनि खे ख़बर आहे त हिन जूं सैलरीज़ घटि आहिनि, तंहिंजे करे उहे बि अख पूरो कनि था, दरगुज़र कनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त 2 डिपार्टमेंट जा रिकॉर्ड न मैच थींदा हुआ। उहो हिन वक़्तु बि आहे। हिकिड़ो दारोगे जो रिकॉर्ड ऐं तपदार जो रिकॉर्ड मैच न थींदो। दारोगो जेको पाणी जी विर्छ कंदो हो, उन जो रिकॉर्ड ऐं तपदार जेको असेस कंदो हो, उन जो रिकॉर्ड न मिलंदो। जॾहिं रिकॉर्ड न मिलंदो हो त उहो इल्ज़ाम बि वरी ज़मींदार ते हणंदा हुआ त तुंहिंजो रिकॉर्ड नथो मिले, तूं हाणे असांखे हेतिरा पैसा ॾे। ऐं उन में जेकॾहिं हुनखे लॻियल आहे नार त ₹2 फी नार, ऐं जेकॾहिं हुनखे आहे वाटर कोर्स, मोकी पाणी, मोक वारो पाणी, त उन खां ₹2.5 वठंदा हुआ। ॿी ॻाल्हि, हिन सर्वे में पहिरियों दफ़ो जेको अञा ताईं बि असांखे इहा ॻाल्हि बावर करणु घुरिजे, पहिरीं त ख़बर पई फस्ट टाइम त ॻोठनि में माण्हू वांदा न आहिनि। न त अज़म्पशन इहो थींदी त जेको बहिराड़ी में रहे थो, जेको ज़राए सां वाबस्तु आहे, उहो वांदो आहे। उनखे फोर्स लेबर लाइ, छेड़ लाइ, मज़दूरीअ लाइ कंहिं बि सॾे वठी सघिजे थो। हिन इंक्वायरी जो वॾे में वॾो इहो थियो त इम्प्रेशन जेको थियो त रूरल एरिया में माण्हू खेती ॿाड़ी कंदा आहिनि, पाणी वराईंदा आहिनि, माल चारींदा आहिनि। इहो पहिरियों दफ़ो असांखे माना हिन मां ख़बर पई। ॿी ॻाल्हि इहा त छेड़ जी का न ड्यूरेशन हूंदी, न वक़्तु हूंदो। टी ॻाल्हि त जेकॾहिं ज़मींदार पंहिंजे हारियुनि खे छेड़ ते मोकिलियो त उन जो मतिलबु ईअं न आहे त हाणे उहो ज़राअत जो कमु न कंदो, भली वञे होॾां, पर वरी बि अॼु पाणी वराइणो अथसि, ॿिज चटणो अथसि, जार अटलणी अथसि। ऐं ॿियो जेको हाणे बि आहे त सिंधी ज़मींदार जी फेवरेट जेका पास टाइम एक्टिविटी आहे, उहो शिकार ऐं कंजूस न, पर इज़त जो मसइलो। त जेकॾहिं शिकार कंदे कंहिं छेड़ वारे माण्हूअ खे अंग्रेज़ ₹2 ॾींदो, टको पैसो, त उनखे उहो इज़त जो मसइलो सम्झंदा हुआ। बाबा हीउ त असांजो माण्हू आहे न, असांजे माण्हू खे ॿियो माण्हू ख़र्ची छो थो ॾे। इहो माना हिकिड़ो सिलसिलो हो। पोइ तपदारनि ऐं रेवेन्यू ॻाल्हियूं त घणियूं आहिनि, मां ब्रीफ थो कयां। हिकिड़ी ट्रिक कई, ज़मींदार सां कूड़ हणंदा, साईं साहब तो चए त मां तुंहिंजी दावत खाई शिकार कंदुमि। हाणे उन वॾेरे में एतिरी अख़लाक़ी स्ट्रेंथ कोन्हे जो कलेक्टर खां कंफर्म करे त तो इहा ख़वाहिश ज़ाहिर कई आहे या न कई आहे। पोइ उहो कैंप जो सॼो ख़र्चु हिकिड़ो वॾेरो अफोर्ड कंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अंग्रेज़ कलेक्टर या देसी कलेक्टर जे नाले ते जेके वखर वठंदा हुआ, उहे उन जा बटलर, उन जा प्यान वठंदा हुआ, ऐं उहे एग्जीजरेटेड फिगर्स हूंदियूं। मिसाल तौरु हिन रिपोर्ट में, जेका रिपोर्ट जी मां ॻाल्हि कयां थो पियो, दादू जे हटवाणे या हिते हुनखे मोदी था लिखनि, उन रिकॉर्ड शेयर कयो आहे त असां खां साहब जो पटियालो छा छा साहब जे नाले वठंदो आहे। वाइन, कपिड़ा, नास, तमाकू, भाड़ो, बगीअ जो भाड़ो, चिलम खणी हलण वारे जो भाड़ो। कंहिं ज़माने में घोड़े ते जेके अमलदार चढ़ंदा त हेठों ॿियो माण्हू चिलम मथे ते रखी हलंदो, उन जो भाड़ो। त इहे सभु पैसा असां तव्हां खां निकिरंदा हुआ। उन खां पोइ
प्लीज़ करण लाइ ज़मींदार बि माना वॾी कोशिशि कंदो हो। 3 तरीक़ेकार हूंदा हुआ पर्सनली प्लीज़ करण लाइ। हिकिड़ो टोकरो ॾींदा हुआ ऑफिसर खे, टोकरे में फ्रूट, ॾूंघी, तेल, शराब जीअं घोट खे ॾिबा आहिनि उहो हुन ऑफिसर खे पेश कयो वेंदो हो। ऐं बरोच जेके लैंडलॉर्ड आहे उन्हनि चयो असां इहो नथा ॾियूं, असां घटो ॾींदासीं। उहो घटो ॾिननि, उहो वरी कमिश्नर खां पास कराए तव्हां हीउ कानूनी हाणे त असां ॾेई सघूं था, जेकॾहिं टोकरी वग़ैरह तव्हां बैन कयो। त हिन रिपोर्ट में इहा रिकमेंडेशन हुई त टोकरी भली ख़तमु कयो प्लीज़ करण जो तरीक़ो, पर घटो रखियो वञे। ऐं उन खां पोइ अहम ॻाल्हि इहा आहे त दीवाननि जे दुकान तां साहबनि जो खंतो कॾहिं पूरो कोन थींदो, उहो किरियान थींदो, कर्ज़ो हलंदो रहंदो। हिकिड़ो साहब जॾहिं वेंदो त ॿिए खे ॿुधाए वेंदो त भाउ मुख़्तियार कार जे नाले में हेतिरा हज़ार, कलेक्टर जे नाले में हेतिरा हज़ार ऐं असिस्टेंट कलेक्टर जे नाले में हेतिरा हज़ार आहिनि। ऐं उन खां पोइ इहो सॼो ॾेतीअ जो मैकेनिज़म हो। जीअं मूं पहिरियों चयो त हिननि कानून साज़ी अहिड़ी कई, जे ॾियो था त ठीकु आहे, जे नथा थियो त ॿियो तरीक़ो आहे। हिननि 3 एक्ट हिकिड़ा पास कया पंहिंजे इन सिस्टम खे सस्टेन करण लाइ अंग्रेज़। हिकिड़ो हो बम्बई इरिगेशन एक्ट जो सेक्शन 58, उन में इहो आहे त ज़मींदार जेकॾहिं एमरजेंसी थिए, खंडु लॻे, बाहि लॻे त शॉर्ट टाइम ते असांखे लेबर प्रोवाइड करे सघे थो। पोइ ऑफिसर ब्लैकमेल कंदा त जेकॾहिं तव्हां नथा ॾियो त हिन एक्ट तव्हां ते केस कयो वेंदो। ऐं ॿियो फॉरेस्ट एक्ट जो सेक्शन नंबर 78, उन तहत बि एक्सप्लाइट कंदा हुआ। माल वारनि माण्हुनि खे धनारनि खां माखियूं ॾींदा हुआ, धनारनि जे नाले ते बाहियूं ॾींदा, ॿेलनि खे काट विकिणंदा हुआ, उन्हनि जे ज़मींदारनि खे अंदरि कंदा हुआ। ऐं ॿियो हो क्रिमिनल प्रोसीजर कोड सेक्शन 42 खां 45 ताईं। उन में जेको 106, 107, 110 उहो एक्ट आहे, उन में इहो आहे त तो ॾोह कयो नाहे, पर असांजो शक आहे त तूं ॾोह करे हुकूमत खे नुक़सानु पहुचाए सघीं थो, तंहिंजे करे तोखे गिरफ़्तार कयूं था। पोइ जेको छेड़ ते न हलंदो हो, जेको वंगार न वहंदो हो, जेको ॾंड न ॾींदो हो, जेको लाको न ॾींदो, उनखे ईअं बि गिरफ़्तार कयो वेंदो। ऐं हाणे लापे ते मां ब्रीफली करे पोइ मां ख़तमु थो कयां। लापे जी ॻाल्हि इहा आहे त हिन रिपोर्ट में ज़िक्र आहे, जेका ॾुखी ॻाल्हि आहे, 2 ॻाल्हियूं ॾाढियूं ख़तरनाक आहिनि सिंधी सोसाइटी लाइ ऑब्ज़र्वेशन आहे त सिंधी सोसाइटी करप्शन खे ख़राबु नथी सम्झे। इट इज़ रिटन 100 साल अॻु में लिखियलु आहे, मुंहिंजे ख़्याल हाणे बि ईअं आहे, असां ख़राबु नथा सम्झूं करप्शन। ॿी ॻाल्हि इहा त करेक्टर ॾिसो, हिन माना असां लाइ लिखी विया आहिनि, उहो मां बि शामिलु आहियां, असां वेठल सभु शामिलु आहियूं। ॿियो लिखनि था त सिंधीज़ ऑलवेज स्टेटमेंट चेंज कंदो आहे, प्राइवेटली तव्हांजी गिला कंदो, मुंहं ते चवंदो न साईं तव्हां जहिड़ो को माण्हू कोन्हे। इहो माना करेक्टर आहे सिंधियुनि जो। ऐं ॿियो जीअं हाणे थाणा सेल था थियनि, उन ज़माने में तपा सेल थींदा हुआ, जेको तपो जितां रिकवरी घणी थींदी। हाणे हीअ सॼियूं लिखियल आहिनि रिपोर्ट में, छपियल आहिनि ॻाल्हि, तपो सेल थींदो हो। ऐं ॿी छेड़ लाइ हिननि चयो त जीअं त इन फ्री लेबर खां सवाइ सिस्टम रन न कंदो, तंहिंजे करे असां इन खे टच नथा कयूं। रिपोर्ट सिंगल दे सेड नथिंग अबाउट चेड़, जेको वरी माण्हुनि सां वाबस्ता ॻाल्हियूं। तो सजेशन हुननि ॾिनियूं आहिनि, माना जेके मैकेनिकल सजेशन रिपोर्ट्स में हूंदियूं आहिनि, 4-5 सजेशन्स आहिनि, उन्हनि जे डिटेल में मां नथो वञा। ॿियो चवनि, हिकिड़ी सजेशन ॾिननि त टूअर जो जेको शेड्यूल आहे 120 ॾींहं जे बजाए घटायो वञे, ऐं कंहिं हिकु दुकानदार खे मुक़ररु कयो वञे त उन वटां शयूं वरितियूं वञनि, ऐं कंपनसेशन अलाउंसिस वधाए, जेके ऑफिशियल हूंदियूं आहिनि ॻाल्हियूं। अहिड़ी का हिकिड़ी आहे त टूअर खे रिफॉर्म कयो वञे, ॾींहं घटाए वञनि। ॿियो ग्राउंड जेको आहे सो तय कया वञनि त कैंप किथे लॻंदी,
ऐं सरकारी इंस्पेक्शन बंगलोज़ तय कया वञनि त किथे कैंप लॻंदी, ऐं रेवेन्यू स्टाफ जो तइदादु सुपरवाइज़री तइदादु वधाए वञे। इहे शयूं हुयूं। ऐं हिन रिपोर्ट ते पंज माण्हू हुआ। हिकिड़ो सिटिंग जज हो इंग्लिश, हिकिड़ो हुनजो सेक्रेटरी हो, ॿियो वेस्ट कैनाल जो चीफ इंजीनियर हुयो। उन खां अलावा सिविलियन 2 मेंबर हुआ, विशनदास साहब ऐं डॉक्टर R.D.R. सावने। उन्हनि ॿिन्ही इख़्तिलाफ़ी नोट लिखियो, पंहिंजे सेपरेटली मिनट्स उन्हनि जमा कराया। ऐं भुरबी साहब जो रोल इहो आहे त उन बि रेज़ोल्यूशन पास कयो, पर सॼी प्रोसेस में उन्हनि सां गॾु रहियो। शायदि ई केरु ॾींदा, ओरल एग्ज़ामिनेशन कहिड़ो ॾींदो, उहो सभु लिस्टूं भुरबी साहब ॾिनियूं। ऐं हाणे मां पहिरीं ॻाल्हि करे आयुसि त इहो सॼो मैकेनिज़म हुननि जो लीगल माण्हुनि जे ख़ातिर हारियुनि खे एक्सप्लॉइट करण लाइ, इन जी लीगल एंड तॾहिं थी जॾहिं 1950 में कामरेड हैदर वक्त जतोई टेनेंसी एक्ट पास करायो। 1950 में जॾहिं कामरेड हैदर वक्त जतोई टेनेंसी एक्ट पास करायो, तॾहिं इन छेड़ जी कानूनी तौर गुंजो आयो, बंदि थी। न त हुन रिपोर्ट में चयो आहे इहो मामिलो लीगल आहे। मुंहिंजी मतली साहब खे सलाह गुज़ारिश त ही 3 रिपोर्टूं तव्हां सिंधीअ में करायो। हिकिड़ी आहे कॉन्फिडेंशियल रिपोर्ट ऑन रसाई एंड लापो, ही छपी आहे 1902 में। उहो माना ॾाढो सिंध परस्त हिकिड़ो हुयो कमिश्नर, उन रिपोर्ट कराई हुई। ॿी आहे कॉन्फिडेंशियल रिपोर्ट्स ऑन रसाई लापो 1917, उहा बि आहे। ऐं टी ही आहे जेका 1919 में शाया थी। मुंहिंजो ख़्यालु आहे इहा रिपोर्टूं सिंधीअ में अचण सां ॿिया फ़ाइदा थींदा ई थींदा, पर असांखे ख़बर पए त असांजी सोसाइटी जो वॾे में वॾो जेको रेवेन्यू जो सेक्शन आहे उहो हिस्टोरिकली कीअं मैनेज थींदो रहियो आहे, कीअं जनरेट थींदो रहियो आहे। तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़र महमूद साहब जिन खे त पाण अचनि ऐं तव्हां सां मुखातिब थियनि। जब मुझे अभी इन्होंने कहा कि इस पर मुझे बोलना है, तो वो किताब मेरे पास नहीं थी, वो इस्लामाबाद में, बिकॉज आई वांटेड टू गो थ्रू इट वंस अगेन, दोबारा देखनी थी मुझे। तो मैंने इनसे रिक्वेस्ट की, ये कहीं गए हुए थे। एनीवे आई लुक्ड एट द इंटरनेट और मुझे वो सॉफ्ट में मिल गई, तो मैंने उसको दोबारा देखा। एंड वंस अगेन आई वाज वेरी इंप्रेस्ड कि कितना डिटेल तहकीकी काम हुआ है। और मैं इस बात को ज़रूर एंडोर्स करूँगा जो मदद अली सिंधी साहब ने तजवीज़ पेश की कि इस तरह के तहकीकी काम हमारे दीगर जो सिंधी रहनुमा रहे हैं जिन्होंने बड़ा काम किया है, उनके ऊपर ऐसे ही तहकीकी काम होने चाहिए। जो आमिर मुगैरी कर रहे हैं, इनका भी काम मैंने देखा है, बहुत अच्छा बड़ा तहकीकी काम है, लेकिन मज़ीद लोगों पर, मिसाल के तौर पे अल्लाह बख्श उम्रों पर मज़ीद काम करने की ज़रूरत है। अगर मुझसे कोई पूछे कि तकसीम से पहले या आज़ादी से पहले सिंध के 2 अजीम तरीन या बड़े लीडर कौन से थे, तो जहाँ मैं इनका नाम लूँगा तो उसके साथ मैं अल्लाह बख्श उम्रों का नाम ज़रूर लूँगा। तो उन पर भी काम होने की ज़रूरत है। और मैं ये यहाँ पर मुतालबा पेश किए गए 1-2, उसमें मैं 1-2 और मुतालबों का इजाफा करूँगा कि इन दोनों के नाम पे, मुझे पता नहीं है, मेरी दानिश में नहीं है कि कराची में कोई सड़क इन दोनों हजरात के नाम पे है। गुलाम मोहम्मद बुरगड़ी के नाम पे अगर कोई सड़क नहीं है तो मेरा मुतालबा है, हमें इस तकरीब के ज़रिए मुतालबा करना चाहिए कि गुलाम मोहम्मद बुरगड़ी के नाम पे कराची की कोई बड़ी सड़क को वो नाम दिया जाए कि भाई जब यहाँ जिगर मुरादाबादी रोड हो सकता है तो गुलाम मोहम्मद बुरगड़ी रोड क्यों नहीं हो सकता, जो कि ज़्यादा ज़रूरी है मेरे ख्याल में। अब मैं, आप देख के परेशान ना हो, पूरा नहीं पढ़ूंगा मैं, थोड़ा पढ़ूंगा क्योंकि बहुत सारी बातें हो गई हैं। रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी जी अज़मत, बसीरत ऐं क़ौमी ख़िदमत जी वुसअत खां असीं अञा ताईं मुकम्मल तौर वाक़िफ़ न आहियूं। मां पंहिंजी ॻाल्हि बुरगड़ी साहब खां न, पर सिंध खां शुरू करणु चाहियां थो। सिंध हिकु अजीब धरती आहे। हिते शाह लतीफ़ पैदा थियो जंहिं इंसानियत खे मोहब्बत सेखारी, सचल सरमत पैदा थियो जंहिं मज़हबी रवादारी जो पैगाम ॾिनो, शेख अयास पैदा थियो जंहिं आज़ादी जी शाइरी कई। पर जॾहिं सियासत जी तारीख़ खोले ॾिसूं था त दिलि में हिकु उदासी पैदा थिए थी।
असां पंहिंजनि सियासी वॾनि मारनि सां इंसाफ़ न कयो आहे। असां शाइरी के त यादि रखियो, संदन मेला मल्हाया, संदन बैत गाया, संदन मज़ारनि ते गुल रखिया, पर केतिरनि ई अहिड़नि सियासतदाननि खे विसारे छॾियो जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी अवाम जे हक़नि, तालीम, जमहूरियत ऐं आइनी जदोजहद लाइ वक़्फ़ करे छॾी। रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी इन मां सभ खां अॻियां शख़्सियत मां हिकु आहे। मूंखे पंहिंजी ज़िंदगी जो हिकु ज़ाती तजुर्बो यादि अचे थो। गुज़रियल केतिरनि ई दहाकनि दौरान मूंखे पाकिस्तान, बरतानिया ऐं ॿियनि मुल्कनि जी यूनिवर्सिटी में पढ़ाइनि, तहक़ीक़ करण ऐं लिखण जो मौक़ो मिलियो, पर मूंखे हमेशह हिकु सवाल तंग कंदो रहियो, बुरगड़ी आख़िर किथे वियो? अहिड़ो माण्हू जेको ऑल इंडिया नेशनल कांग्रेस जो जनरल सेक्रेटरी रहियो, जेको ऑल इंडिया मुस्लिम लीग जो सदर बणियो, अहिड़ो माण्हू जेको गांधी, जिन्ना, एनी बेसेंट ऐं गोखले जहिड़नि वॾनि अॻवाननि सां गॾु क़ौमी सियासत कंदो रहियो, जंहिं बरतानवी हुकूमत जी अखियुनि में अखियूं विझे ॻाल्हायो, जंहिं सिंध जे आबादगारनि, शागिर्दनि, उस्तादनि ऐं आम माण्हुनि लाइ आवाज़ उथारियो, अॼु हो असांजे क़ौमी यादगारी मां तक़रीबन ग़ाइब छो आहे? जॾहिं मूं मोहम्मद हाशिम लगारी जो ज़ख़ीम किताब पढ़ियो त मूंखे महसूस थियो त सिर्फ़ हिकु शख़्सियत न, पर तारीख़ जो हिकु पूरो बाब मिटी हेठां दबियल हो। असां वटि अक्सर नौजवाननि खां जेकॾहिं पुछिजे त पाकिस्तान थियण खां अॻु सिंध मां सभ खां वॾो सियासी अॻवान केरु हो, शायदि घणा जवाब न ॾिए सघनि, पर जेकॾहिं इहो सवाल 100 साल अॻु कंहिंखां पुछियो वञे हा त शायदि केतिरा ई माण्हू हिकु ई माण्हू जो नालो खणनि, रईस ग़ुलाम मोहम्मद ख़ान बुरगड़ी। मेरा ये ख्याल है कि अगर ये 2 हज़रात जिंदा रहते, गुलाम मोहम्मद बुरगड़ी कायदे आज़म से 1 साल बड़े थे, अगर इनको जिंदा रहने का मौका मिलता और ये शायद अगले 20-30 साल जिंदा रहते तो सिंध की और इस पूरे खित्ते की तारीख बहुत मुख्तलिफ होती। और अगर अल्लाह बख्श सुमरो भी जिंदा रहते तब भी ये तारीख मुख्तलिफ होती, वो सब कुछ ना होता। इन्होंने जो 1936 में जो बाद में आज़ादी मिली, मतलब अलग हुए बॉम्बे के से, मेरे जहन में ख्याल आ रहा है तो मैं ये रोक के बात कह दूँ, आगे मैं भूल जाऊँगा। हमें जो यहाँ मनाई जाती हैं चीज़ें हैं, ये 1936 की 90वीं सालगिरह है, यानी सिंध को बम्बई से अलग हुए 90 साल हो गए हैं। ये वक्त है कि हम कम से कम एक रोज़ा कॉन्फ्रेंस करें और देखें कि ये 90 साल में जो हमारे अगवान थे उस वक्त, जो उनके कुछ आइडियल्स रहे होंगे ना, जो बॉम्बे से अलग करना चाहते थे, कुछ सोचा होगा कि बॉम्बे से सिंध अलग होगा, तो जैसे अभी आपने भी कहा कि वो चाहते थे कि सिंध ज़्यादा तरक्की करे, तो क्या वो तरक्की हम वाकई हासिल कर पाए हैं? जो आइडियल्स थे हमारे रहनुमाओं के सिंध को बम्बई से अलग करने के, तो इस पर तहकीक की ज़रूरत है और एक ऐसा सेमिनार हो जिसमें हम सोशली यानी पॉलिटिकली, इकोनॉमिकली एक मवाजना किया जाए कि 90 साल में हमने क्या खोया और क्या पाया। ये एक अहम मौजू है 90 साल सालगिरह मनाने का, सिंध की बम्बई से अलहदगी की। बुरगड़ी जी अज़मत हिन करे न हुई त हू ज़मींदार हो, सिंध में ज़मींदार त स्वयं हुआ। संदस अज़मत हिन करे न हुई त हू इंग्लैंड में बैरिस्टर थी आयो, बैरिस्टर दा ॿिया बि हुआ। संदस अज़मत हिन करे हुई त हुन पंहिंजी तालीम, दौलत, असर रसूख, सियासी हैसियत के ज़ाती मफ़ादनि लाइ इस्तेमाल न कयो। हुन इन सभिनी के अवाम जी ख़िदमत लाइ वक़्फ़ करे छॾियो। ये फ़र्क़ु वॾो आहे। अॼु बि जेकॾहिं असां पंहिंजी सियासी क़यादत के परखणु चाहियूं त सिर्फ़ु हिकु सवाल काफ़ी आहे, सियासत के पंहिंजे लाइ इस्तेमाल कयो या अवाम लाइ? बुरगड़ी जी ज़िंदगी जो जवाब वाज़ेह आहे। अॼु जॾहिं असीं पाकिस्तान जी सियासत ते नज़र वञूं था त असांखे तक़रीरूं घणियूं नज़र अचनि थियूं, नारा घणा ॿुधनि में अचनि था, टेलीविज़न ते बहस घणा थियनि था, पर इदारनि बाबति, तालीम बाबति, पाणी, ज़राअत, मक़ामी हुकूमत बाबति, पुलिस सुधारनि बाबति, शागिर्दनि बाबति संजीदा बहस तमामु घटि नज़र अचे थो। बुरगड़ी जी सियासत उन जे उबतड़ हुई। वो तक़रीरनि खां वधीक सवाल कंदो हो, हुकूमत खां जवाब घुरंदो हो, असम्बली में वेही वाहन बाबति सवाल कंदो हो, स्कूलनि बाबति, हारियनि बाबति, तालीम जे बजट बाबति, पुलिस जी ज़्यादतियुनि बाबति ऐं मक़ामी हुकूमत बाबति सवाल कंदो हो। मूं जॾहिं बम्बई लेजिस्लेटिव काउंसिल जूं कार्रवाइयूं पढ़ियूं त मूंखे महसूस थियो त ॼण मां हिकु जदीद पार्लियामेंट जो रुकन ॻाल्हाईंदे ॿुधी रहियो आहियां, न कि हिकु 100 साल पुराणे हिंदुस्तान जो ज़मींदार। हीअ ॻाल्हि मूं लाइ निहायत हैरत जो सबबु हुई।
दोस्तों कंहिं बि इंसान खे सम्झण लाइ संजत ज़बाने खे सम्झणो पवंदो। भुरगड़ी 1878 में पैदा थियो। इहो सिंध जो इंतिहाई ॾुखियो दौर हो। अठारह सौ 43, आई एम सॉरी मैं सही पढ़ रहा हूँ उसको, 1843 में अंग्रेज़नि सिंध ते कब्ज़े कयो हो। मीरनि जी हुकूमत ख़त्म थी चुकी हुई। सिंध बम्बई प्रेसिडेंसी जो हिस्सो बणिजी वियो हो। इंतज़ाम बम्बई मां हलंदो हो। फ़ैसिला बम्बई में थींदा हुआ। वसीलनि ते कंट्रोल बम्बई जो हो। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी धरती बाबति फ़ैसिला करण जो हक़ तक़रीबन न हो। अहिड़े माहौल में हिकु नौजवान सिंधी जेको तालीम हासिल करे बैरिस्टर बणिजे, पोइ बरतानवी हुकूमत सां आइनी अंदाज़ में मुक़ाबिलो करे, इहा पाण में हिकु गैर मामूली ॻाल्हि हुई। ऐं गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब जिन खे त पाण अचनि। के सलाम। थोड़ी तैयारी करे अचिजां, पर बहरहाल बुरगीदान में गुज़ारियोसूं 3-4-5 साल। ऐं साईं लिखंदो हो ऐं मूं उन ई वक़्त में सॼो किताबु ॾींदो हो, जेको रोज़ु लिखी त पढ़ंदो वञु। उहो गॾिजी किताबु मतिलबु ईअं ॾिसी, पर साईं छपायो। हाशिम लगारी साहब सिंध जो हिकिड़ो मां सम्झो उहो बि हिकिड़ो अज़ीम माण्हू हो। जंहिं नमूने उनखे बि असांखे मल्हाइणु घुरिजे। किताबु लिखंदो हो, किताबु पढ़ंदो हो ऐं रोंदो वेंदो हो। मां मुंहिंजे अॻियां शाइरी जा त हुन माण्हू जी हिन धरतीअ सां जेका मोहबत ऐं दिलि हुई, अहिड़ा तमामु घटि माण्हू आहिनि। जेको माण्हू किताबु लिखे, पढ़े, ॾेखारे, वरी उहो रोए वेही उनजे मथां, अहिड़ा घटि माण्हू आहिनि असां वटि। इहो माना उनखे सिंध सां मोहबत या बुरगड़ी साहिब सां मोहबत तमामु घणी ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। ज़फ़र जूण जे तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं साईं। असांजे दोस्त मुग़री साहब ऐं साईं हिते जेको ॻाल्हायो, ॿिया दोस्त ऐं साईं असांजो अज़ीज़ बुरगड़ी साहबु सिंध जो हिकिड़ो सीनियर सिटीज़न आहे ऐं हैदराबाद मां ख़ासि आयो आहे। साईं जिन जो अज़ीज़ बि आहे ऐं पाण ॾाढी ख़िदमत उते बि कंदा रहिया ऐं हैदराबाद बसंत हॉल में ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ में तमामु घणो। किन दोस्तनि खे ख़बर आहे या न त बैरिस्टर साहबु बुरगड़ी साहबु इंग्लैंड बैरिस्ट्री करणु छो वियो? केरु जवाबु ॾींदो? हाँ साईं, जॾहिं अंग्रेज़नि हिन खे तंग करणु शुरू कयो, अंग्रेज़नि बुरगड़ी साहब खे, जॾहिं बुरगड़ी साहब सिंध जो केस खणी वेंदो हो अंग्रेज़ जे कोर्ट में, साईं मुग़री साहब नोट कजो इहा ॻाल्हि, तव्हां असांजा उस्ताद आहियो इन मामले में। त अंग्रेज़ सां जॾहिं हिन विढ़णु शुरू कयो त अंग्रेज़ बि हिन सां विढ़ियो ऐं इहे जेके ॻाल्हियूं थींदियूं, पोइ हिन चयो त ठीकु आहे, आउं तव्हां सां पुॼंदुसि। ही प्रिपेयर्ड हिमसेल्फ एज़ अ यंग मैन, साईं नाज़िर साहब went away to England without telling anybody. He went to England and he did his barrack law and came back and started appearing in the courts of Angrez Sahiban. You see, and the book that is written, the bureaucratic features of Sindh administration during the British period. दोस्तनि खे ख़बर हूंदी, ज़फ़र साहब तव्हांखे ख़बर हूंदी। हींअर हेठि मूं गाॾीअ मां खणी अचणु मथे विसरी वियो, मां घरां खणी आया हुउसि। जंहिंजो सिंधीअ में तर्जुमो करणो आहे, उर्दूअ में बि करणु घुरिजे। छो जेका हींअर हुला थी रही आहे सिंध ते, उन जो जवाबु ॾियणो आहे त जेको आहे अंग्रेज़ जे दौर में छा हो, ग़ुलाम बुरगड़ी कीअं विढ़ियो ऐं सिंध कॾहिं खां मौजूदु हुई। त असां माण्हुनि खे, जीअं नाज़िर साहिबु तमामु बहितरीनु चयो त बाबा तव्हां ही 90 साल सिंध भोॻियो, उन ते तव्हां को कमु कयो आहे? तव्हां को लिखियो आहे? सिंध जो नौजवान कमु करण लाइ तयारी कोन्हे को। इहे 4-5 माण्हू वेठा अथव जेके नवां हींअर नौजवान आहिनि। मोहरी साहब आहे या ज़फ़र साहिब, अदी शहरबानू वेठी आहे, मदद साहब आहे या साईं असांजा, त इहो अथव साईं शौकत साहब वेठो आहे। असां माण्हुनि खे कमु करणु घुरिजे। असां माण्हुनि खे अहिड़े नमूने सां वधाइणो आहे त
भुरगड़ी साहब उहो माण्हू हो जंहिं सिंध जो सॼो केस खणी सिंध खे प्लीट कयो बिफोर द इंग्लिश। अंग्रेज जे अॻियां केस खणी चई तव्हां केरु थींदा सिंध खे तबाह करण वारा, तव्हां निकिरी वञो। इहो ऐं ॿियो हुन सां गॾु हो हरचंद्र राय विशनदास। हरचंद्र राय विशनदास भुरगड़ी टीम हुई, ॿ ॼणा हुआ। हरचंद्र विशन सां हैदराबाद जो हो, मदद साहब जे पाड़ेसरी जेको इहो आहे ऐं असलम बलोच साहब वेठो आहे। हा साईं, हा उहो कराची जो मेयर हो। त इन्हनि माण्हुनि जमशेद मेहता GM सैद ख़ुदि इन्हनि गॾिजी जेको आहे सो सिंध जो केस विढ़ियो। बदकिस्मती आहे जो भुरगड़ी साहब जल्द गुज़ारे वियो। हीउ शख़्स ज़िंदा हुजे हा त सिंध जी सूरत हाल घणी बहितर हुजे हा। बेखौफ़, बेलालच इंसान, नॉन करप्ट and one of the best persons of Sindh that Sindh has ever produced. त उहो माण्हू जेकॾहिं तव्हांजो केस पढ़े हा त मुंहिंजो मक़सदु चए त मूं जहिड़ो भुरगड़ी साहब खे पढ़ियो आहे। हींअर जेको मूं वटि किताबु आहे ब्यूरोक्रेटिक फीचर्स, उहो मां तर्जुमो कयां पियो सिंधीअ में, छपराईंदो मदद साहब वेठो आहे मुंहिंजे साम्हूं। ऐलान कयो न। न कयूं तो इंशाअल्लाह ताला उहो छपजी वेंदो। ऐं जेको आहे हा साईं, हा या असांजो साईं अज़ीज़ भुरगड़ी साहब हैदराबाद मां आयो आहे। ए वेरी सिंसियर, वेरी कॉम्पिटेंट पर्सन, जेको पंहिंजो असलम साहब जो दोस्त आहे, असांजो दोस्त आहे। महिरबानी करे सो तमामु साईं। हाणे मां मुख़्तसर बसि ॻाल्हि पंहिंजी ख़तमु थो कयां त असांखे बाक़ाइदे भुरगड़ी साहब ते वधीक कमु करणु घुरिजे, भुरगड़ी साहब ते यादगार क़ाइमु करणु घुरिजे ऐं भुरगड़ी साहब ते रिसर्च कजे। जेका हाशिम साहब कई आहे उनखे वधाइजे। आउं सम्झां थो त उहो असां बहितरीनु ॻाल्हि थींदी। ऐं जेको नाज़िर साहब ॻाल्हि कई आहे त बाबा 90 सालनि में तव्हां सां छा हशर थियो, का चङाई मिली, का बुराई मिली, को फ़ाइदो मिलियो, को छा थियो? बिकॉज़ नाज़िर साहब इज़ अ वंडरफुल रिसर्चर। ही इज़ PhD फ्रॉम UK. Zafar is PhD from Japan, I'm sorry, Malaysia. त असां माण्हुनि खे जेके हाणे असां त थियासीं पोड़ा, जेके जवान वेठा आहिनि, मुगरी साहब वेठो आहे, इंशाअल्लाह आउं उमेद कयां थो त ही इज़ डूइंग अ वेरी गुड जॉब। त इहे गॾिजी पाण कयूं ऐं तव्हांखे गुज़ारिश कंदासूं मदद साहब खे त भुरगड़ी साहब जे शान में हिन आर्ट्स काउंसिल में को न को यादगार क़ाइमु कयो। तव्हांजी वॾी महिरबानी। त पाण अचे ऐं मुख़्तसर मुखातिब थिए। शौक़त हुजण साहब। महिरबानी साईं। सभ खां पहिरीं त लोक विरसा कमेटी ऐं आर्ट्स काउंसिल कराची खे मुबारकबाद ऐं पिटाई जे हिन बेत सां त जोगीअ ते जड़ाव निसोरो ई नींहं जो, जोगीअ ते जड़ाव निसोरो ई नींहं जो, पतंग जीअं पैदा थियो सामी सिज वड़ा, आयो काक तड़ाव कुंवारनि ककोरियो। पलीज साहब पंहिंजे हिकिड़े स्पीच में ट्रिब्यूट ॾींदे बैरिस्टर गुलाम मोहम्मद भुरगड़ीअ लाइ चयो हो त जेकॾहिं 47 ताईं अल्लाह पाक हिन खे हयाती ॾिए हा त क़ाइद आज़म मोहम्मद अली जना पाकिस्तान जो पहिरियों प्राइम मिनिस्टर बैरिस्टर गुलाम मोहम्मद भुरगड़ीअ खे करे। दिस वॉज द स्टेचर। हिन माण्हू जो हिकिड़ो कद इहो हुयो, हिन मुल्क खे ठाहींदड़ अॾींदड़ मोहम्मद अली जनाह जे नज़र में। बाक़ी बि हिते तमामु घणो दोस्तनि ॻाल्हायो आहे ऐं मुंहिंजे जीअं त डिपार्टमेंट रेवेन्यू आहे उन ते ज़फ़र ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे। उन में हिकिड़ो टर्म हूंदो आहे एब्सेंटी लैंड लॉर्ड, यानी गोसड़ू जागीरदार या गोसड़ू ज़मींदार। त सिंध मुसलसिल उन गोसड़ू जागीरदार जो बि शिकार आहे, जिते छेड़ वंगार ऐं ॿिया जबर हलनि था। अञा ताईं बि छेड़ आहे सिंध, ऐं छेड़ ऐं वंगार जिते हलंदा उते स्टिल अञा सिंध में गोसड़ू ज़मींदार बि आहे, जेको असांजे सिंध जे प्रोडक्शन ते तमामु घणो नुक़सानु ॾिए थो। जंहिंमें ही गुलाम मोहम्मद भुरगड़ी साहब उन गोसड़ू ज़मींदार जो बि मुखालिफ़ हो।
फ़क़ति हिन शेर हिन जो न पर हुन गोसड़ू ज़मींदार जेको पाण नथो थिए। असल में ॻाल्हि आहे त शख़्सियत ॾाढी सुठी मुगरी साहब ॻाल्हि कई त शख़्सियत एसि ताईं सम्झ में कोन ईंदी जेसि ताईं हुनजो पर्सपेक्टिव न सम्झ में अचे। हीउ दौर आहे 1876 में हिकिड़ो कैप्टन बर्नाबी हो, उहो रूस खां निकितो हुयो ऐं कैप्टन बर्नाबी ॿ ॻाल्हियूं आऊं चवंदुसि। हिकिड़ो त ज़फ़र ॿुधायो त सिंधी माण्हुनि में करप्शन जेका आहे हुनजो कैरेक्टरिस्टिक आहे। तो कैप्टन बर्नाबी रूस का निकतो सॉरी इंग्लैंड का निकतो बाय ट्रेन सेंट पीटर्सबर्ग का पो ओरेनबर्ग का पो कैस्पेंसी का पो जेके खानेट्स खीवा ताईं पहुतो। बहरहाल जॾहिं ओरेनबर्ग में पहुतो हुयो त हुनखे हुकुम थियो त जेको रूस जो आख़िरी कैंटोनमेंट आहे उते तोखे हाज़िरी ॾियणी आहे, पर उते जेके माण्हू यानी मंगोल पंहिंजा पुराणा या कोसेक्स जेके हुन हायर कया त उन्हनि खे चई त आउं तव्हांखे रोज़ 100 रूबेल ॾींदुसि, तव्हां मूंखे ॿियो रस्तो वठी हलो जेको तव्हांखे बादशाह हुकुम कयो आहे उन खां सवाइ। त रिश्वत उते रूस में बि उन वक़्तु हली पए जंहिं वक़्त में रूस डोमिनेंट कंट्री हो ऐं असां वटि बि हली पए, यानी अंग्रेज़ ख़ुदि बि रिश्वत ते हिराईंदो हो ऐं रिश्वत वठंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त हीउ उन दौर में माण्हू पैदा थियो जंहिंमें लॉर्ड क्लाइव खां वठी नेपियर ताईं ऐं नेपियर खां वठी माउंट बेटन ताईं टोटल इहे जेके ऑफिसर हुआ दे ऑल वर करप्ट। उन्हनि जो पर्पज़ हिकिड़ो जेको हो, फ़र्क़ु इहो हूंदो आहे त ग़रीब मुल्क जो ऑफिसर जेको हूंदो आहे उहो पंहिंजा लुटे पंहिंजो पेट भरींदो आहे या ॿाहिरि मुल्क पैसा खणी वेंदो आहे, या ग़रीब मुल्क जो जेको मिनिस्टर ऐं सियासतदान हूंदो आहे उहो पंहिंजा लुटे ॿाहिरि अकाउंट भरींदो आहे। अमीर मुल्क जो जेको ब्यूरोक्रेट हूंदो आहे उहो परावा लुटे पंहिंजा अकाउंट भरींदो आहे। फ़र्क़ु रुॻो इहो हूंदो आहे। बाक़ी करप्शन जेका आहे हिन वक़्त में बैरिस्टर गुलाम अहमद खे सलाम आहे जंहिं किरदार खे सालिम रखियो। तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे किरदार खे सालिम रखनि। न त हिते जेको बि स्पेशली इहो अंग्रेज़ जो पीरियड आहे ॿिन्ही वटि उन दौर में जेका कॉम्पिटिशन हली पए, हिकिड़ी अंग्रेज़ जे विच में ऐं ॿी रशिया जे विच में, त रशियन जे मक़सद बि करप्शन हुयो ऐं अंग्रेज़ जो मक़सद बि लुट ऐं मार हुयो। पोइ उहा जेका रशियन जी करप्शन ट्रांसफर थी 1917 में कम्युनिज़म ॾे ऐं हीअ जेका करप्शन ट्रांसफर थी डेमोक्रेसी ॾे, यानी आइदर डेमोक्रेसी हुजे या कम्युनिज़म हुजे, ॿई तव्हांखे लॻंदा त पैरेलल सिंध जी धरती हुजे, सब कॉन्टिनेंट हुजे, सेंट्रल एशिया हुजे या मिडल ईस्ट हुजे, ॿिन्हिनि जी पैरेलल मक़सदु साॻियो हूंदो आहे। रशिया जे कम्युनिज़म जो मक़सद बि 1725 में जेको हुन तमामु माना ज़ार उते विहारे वसियत लिखराई हुई त हिन पूरी दुनिया ते कब्ज़े करण जो हक़ फ़क़ति रशिया खे आहे। त रशियन जे कम्युनिज़म जो मक़सदु बि इहो साॻियो हुयो त हिन दुनिया ते हुकूमत यानी फुरलुट करण जो फ़क़ति ऐं फ़क़ति मक़सदु जेको आहे उहो रूस खे आहे। ईअं ई यूरोप जे डेमोक्रेसीअ जो मक़सदु इहो हो त हिन दुनिया ते कब्ज़े जो हक़ डेमोक्रेसी जे थ्रू असांजो आहे। ही पार्लियामेंट जेके हूंदियूं आहिनि उहे यकीनन उहे माण्हू ठाहींदा ई न आहिनि त जीअं बहितर खां बहितर तरीक़े सां उन्हनि माण्हुनि खे पंहिंजे कब्ज़े में रखी सघिजे। त ही जेको 1876 में गुलाम अहमद बुर्गड़ी साहब पैदा थियो, ही उन पस मंज़र में पैदा थियो। सिंध जेका पंहिंजी हैसियत काफ़ी वक़्तु अॻु में विञाए चुकी हुई, या उहा मुसलसिल पंहिंजी हैसियत खे मञाइण लाइ, पोइ उहा 712 हुजे, अरगून हुजे, तुर्खान हुजे, या उन खां पोइ मुग़ल हुजे, मुग़लनि खां पोइ वरी अंग्रेज़ अचे, त सिंध पंहिंजे सर्वाइवल जी जंग मुसलसिल 100 सालनि खां वड़ंदी अचे पई ऐं उन सर्वाइवल जे जंग जो हिकु हीरो ही बैरिस्टर गुलाम अहमद बुर्गड़ी आहे। अॼु बि सिंध पंहिंजे सर्वाइवल जी जंग विड़े थी पई। जेकॾहिं अहिड़े शख़्सियतुनि जा असां इन खां बि वधीक शानदार प्रोग्राम ऐं सिंधी माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदासीं त तव्हां यकीन सम्झो त सिंध पंहिंजे सर्वाइवल जी जंग अञा वधीक स्ट्रॉन्ग कंदी। असांखे इहे जेके पस मंज़र आहिनि, जेसि ताईं असां कंपेरेटिव पस मंज़र नथा सम्झूं, थी सघे असांखे शख़्सियतूं न सम्झ में अचनि। त असां वटि हिते तमामु घणा मुहक़िक़ वेठा आहिनि। त तहक़ीक़ जो लाड़ो जेको आहे उहो ॾाढो कंपेरेटिव रिसर्च ते हुजणु खपे ऐं कंपेरेटिव रिसर्च में जेके पर्पज़िस हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा जेकॾहिं नतीजा फिल्टर करे असीं पंहिंजे क़ौम ताईं रखूं त पोइ असांखे पंहिंजूं शख़्सियतूं सम्झ में ईंदियूं। ऐं उन वक़्तु
ही जेके सिंध जूं टोटल शख़्सियतूं आहिनि जंहिंमें असां सोचूं था लोक विरसा कमेटी वारा या ॿिया दोस्त त हिननि ते प्रोग्राम थियणु खपनि त हिस्टोरियंस खे हाणे उन पर्सनैलिटीज़ खे फिल्टर करणु खपे। हाणे उन्हनि शख़्सियतुनि खे बिल्कुलु असांखे पंहिंजे नज़रिए ॾे वधी वञणु खपे त आख़िर उहे असांजे सर्वाइवल जे जंग में केतिरो ऐं उनजो कीअं किरदारु आहे। हाणे हिकिड़ो त इहो इंस्टीट्यूशनल लेवल ते आहे तमामु वॾो किरदारु, पर असांखे सियासी हवाले सां ऐं समाजी तारीख़ी हवाले सां नतीजा खेस थी अचिणो पवंदो। बहरहाल अॼु जीअं त मुख़्तसर आहे ॻाल्हि, असां बैरिस्टर गुलाम मोहम्मद बुरगड़ीअ खे तमामु घणो ख़राज पेश कयूं था, छो जो हिन पंहिंजे ज़िंदगी जा जेके 46-48 साल हुआ उहे सिंधी माण्हुनि ऐं धरतीअ लाइ वक़्फ़ कया। अॼु बि असांखे ज़रूरत आहे बैरिस्टर गुलाम मोहम्मद बुरगड़ी जहिड़नि। तव्हांजी महिरबानी। जी लोक वर्सा कमेटी तव्हां सभिनी मुक़र्रीन ऐं सामीन जी शुक्रगुज़ार आहे जो तव्हां हिन प्रोग्राम खे वॾे ज़ौक़ शौक़ ऐं ध्यान सां ॿुधो। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम मदद अली सिंधी साहब खे त हू पाण अचे ऐं तव्हां सां वोट ऑफ थैंक्स शेयर करे। महिरबानी साईं, हाणे ज़रूरत त कोन हुई, पर मां वरी अवां सभिनी खे थोराइतो आहियां जो अवां अॼु हिते आया आहियो। हाणे जेके ॿ टे मुतालबा थिया आहिनि सभु हिकिड़ो मुतालबो त असां इहो ई कंदासीं त रईस गुलाम मोहम्मद बुरगड़ी ते किताब लिखंदड़ हाशिम लगाड़ीअ खे सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां PhD डिग्री ॾिनी वञे। इहो मुतालबो मूं आख़िरी दफ़ो हाशिम साहिब जे अॻियां बि कयो हो। जॾहिं इहो मुतालबो कयो त संदसि अखियुनि में पाणी अची वियो ऐं अची मूंखे भाकुर पाए अची वई त तव्हां अॼु इहा ॻाल्हि कई आहे, पर मूंखे का ज़रूरत कोन्हे। मूंखे इहा ख़ुशी आहे तव्हां हिन किताब जी तारीफ़ था कयो। ॿियो मुतालबो इहो आहे त रईस साहिब जी जेका बंगलो आहे ढेंगाण वारो, इनखे मरमत कराई वञे। उन लाइ मां इहा ज़िम्मेवारी खणी मिनिस्टर कल्चर सां मिलंदुसि। फोटोज़ मूं वटि आहिनि। इहो 4 साल अॻु बि मूं विझरायो हो हुन में, पर पोइ हाणे ब्यूरोक्रेसी आहे न, बने अहले हवस मुदई बि किसे वकील करे किसे मुंसबी चाहे। कोशिशि कंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी।